केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुकासीं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे। प्रोग्राम खे सलाम सिंध बि चवंदा आहिनि। प्रोग्राम खे सिंध सॾे पई, इन नाले सां बि अॼुकल्ह माण्हू मुखातिब थियनि था हिन प्रोग्राम जे लाइ। छो त हीउ प्रोग्राम तव्हांजे लाइ आहे। जेकी माण्हू अञा सहायता जा मुंतज़िर आहिनि, जेकी ॾूराण इलाइक़नि में अञा ताईं किथे किथे फाथल आहिनि, या जेकी ख़ासि तौर ते ख़ुश्की वारी जॻह ते अची विया आहिनि, मतिलबु कंहिं वसम में आहिनि त उन्हनि जे लाइ बि ख़ासि प्रोग्राम आहे। उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त दिलि न हारिजो, हिमत न हारिजो, यकीन ॼाणो जेके तव्हांखे सभिनी छॾे ॾिनो आहे पर ख़ुदा तव्हांखे न छॾींदो। सभिनी तव्हांखे विसारे छॾियो आहे पर तव्हां ख़ुदा खे यादि आहियो। ख़ुदा खे तव्हां बि यादि आहियो ऐं तव्हां सां कयल ज़्यादती बि यादि आहे। तव्हां सां कयल बुराई जंहिं बि कई आहे उहो माण्हू बि यादि आहे। सो हिकिड़े ॾींहुं वारा न्यारा थींदा। बसि इहो आहे त हीउ जेको वक़्तु आहे इहो गुज़री वेंदो, पर वक़्तु वटि बि वक़्तु न आहे जो ॿीहर तव्हांजे लाइ माना के ॾुखियायूं या आसानियूं जेकी बि आहिनि उहे सिस्टम में जेके हिन वक़्तु हलनि पियूं उन्हनि खे हिन महिल ई जेकॾहिं हल करण जी कोशिशि कंदासीं त अॻिते वरी वक़्तु शायदि अहिड़ो साथ न ॾेई सघे। सो बहरहाल आउं घणी तक़रीर खां पहिरियां चवां थो तव्हांखे त आउं इरशाद जागीराणी आहियां। ॿुधाए छॾियां मूं सां गॾु साथी मेज़बान बि आहे। अस्सलाम वालेकुम, मां पर सैयद आहियां। उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जेकॾहिं अॼु सां ॻाल्हि करियूं त तव्हां चयो त अलाह सां तव्हां मुखातिब थियो, अलाह खां घुरो, पर अलाह सां मुखातिब थियण जो तरीक़ो हिकु ई आहे। असां हम कलाम थी सघूं था नमाज़ ज़रिए। जॾहिं असां नमाज़ पढ़ंदा आहियूं जो इहो मक़सदु न आहे त असां बसि अरबी जा कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए करे असां सजदे में वेंदा आहियूं, पर असल में असां अलाह सां मुखातिब थी रहिया हूंदा आहियूं, अलाह सां ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं, अलाह सां कम्युनिकेशन करे रहिया हूंदा आहियूं, अलाह ताला खां घुरी रहिया हूंदा आहियूं। त नमाज़ जी जेका पाबंदी आहे न उहा तव्हां कहिड़ी बि हालत में हुजो, नमाज़ जी पाबंदी ज़रूरु करियो। छो जो चयो वेंदो आहे जेकॾहिं तव्हां केतिरा बि बीमार आहियो तव्हां वेही करे पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हां वेही बि नथा सघो तव्हां लेटी पढ़ी सघो था, लेटी बि नथा सघो त इशारनि सां पढ़ो। त मतिलबु तव्हां ॾिसो त उहो पढ़णी आहे, छॾणी त आहे ई न आहे। नमाज़ कंहिं बि सूरत में न छॾणी, कंहिं बि सूरत में न छॾणी। माना बीमार आहियो पोइ बि तव्हां नमाज़ पढ़ो। नमाज़ पढ़ंदा कयो। नमाज़ चेहरे में रौनक आणींदी आहे, नूर आणींदी आहे। नमाज़ नेकी सेखारींदी आहे। नेकी जेका आहे उहा मुआशरे खे संवारींदी आहे। ऐं अॻे असांजा वॾड़ा बि चवंदा हक़ीक़त बि आहे त नमाज़ पढ़ो, इन खां पहिरियों तव्हांजी नमाज़ पढ़ी वञे, तव्हांजी नमाज़ अदा थी वेंदी त पोइ को बि मौक़ो न मिलंदो। पोइ तव्हां हुते छड़ियूं हणंदो, रड़ियूं कंदो त असांखे हिकिड़ो मौक़ो ॾियो, असां हाणे वञी एॾी इबादत कंदासीं मुंहिंजा मौला असांखे बसि वरी वापसि कर। उहो ई शइ न वापसि करे शइ न आहे ईंदी। चवंदा आहिनि त जेकॾहिं हिकिड़े दफ़ा दरिया में का छोली गुज़री वई त उन फ्लो सां, उन टेम्पो सां उहा शइ वापसि नथी अची सघे। जेकॾहिं ॿीहर उहा शइ नथी अची सघे त उन शइ खे जॾहिं तव्हां टाइम आहे त तव्हां उनखे टाइम ॾियो, तव्हां उनखे मतिलबु पढ़ण जी कोशिशि करे। ॾिसो असां दुनिया में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके असांजा प्यारा हूंदा आहिनि, उन सां असां कम्युनिकेट कंदा आहियूं, असां ॻाल्हाईंदा आहियूं। अलाह जंहिं असांखे पैदा कयो आहे असांखे उन्हनि सां ॻाल्हाइण जो टाइम न आहे। असांखे मतिलबु कढण जी त ॻाल्हि ई फज़ूल आहे त असां टाइम कढी करे वञूं। तव्हां वटि टाइम हुजणु खपे, तव्हां ॿियनि सां बि कयो, तव्हां जंहिंसां असां मुहबत कंदा आहियूं। ईअं आम एग्ज़ाम्पल वठूं था, घर में जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे जंहिंसां असां मुहबत था करियूं, असांजी माउ आहे, असांजो पीउ आहे, या ॿिया बि रिश्ता खोड़ सारा आहिनि जंहिंसां मुहबत करियूं था, उन लाइ टाइम कढंदा आहियूं न। असां चवंदा आहियूं अक्सर प्रियोरिटी मैटर्स। प्रियोरिटी जेका आहे न तव्हांजी उहा मैटर कंदी आहे। तव्हां ते डिपेंड करे थो तव्हां प्रियोरिटी कंहिंखे ॾेई रखी आहे। त अलाह ताला त असांखे पैदा कयो आहे, अलाह ताला सां हम कलाम थियो, अलाह ताला सां ॻाल्हायो, नमाज़ पढ़ो, वरी हुन में दुआऊं करियो। दुआउनि में जेको हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिन ॻाल्हि में ॾाढी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त ॾिसो न, तव्हां टाइम जी ॻाल्हि कई त टाइम पंहिंजनि जे लाइ कढिबो आहे। अलाह ताला जे जेके अहकामात आहिनि उन्हनि जे लाइ जेकॾहिं टाइम कढी त छा त ॻाल्हि आहे। हाणे पाण में वेठा आहियूं, जेकॾहिं कोई बि असांखे चवंदो आहे अचानक सां त यार शादी जो प्रोग्राम आहे, दावत आहे, हलणो आहे, चवंदा आहियूं पाण त यार 5 मिंट ॾे कपिड़ा चेंज करे वेंजी हाणे ई था हलूं, बसि मूंखे अधु कलाकु ॾिजांइ, मां टिप टॉप थियां, मूंखे हितो ई पिक कजांइ। पर जेकॾहिं पाण चऊं था त हलूं था नमाज़ में, पोइ वरी उज़र केॾा ॾींदा आहियूं, साईं कपिड़ा ठीकु न आहिनि, तबियत ठीकु न आहे, मां पाक न आहियां, मां हीअं न आहियां, चाक न आहियां, मसला ई मतिलबु ढीमा शिकड़ा सभु मसला। उन महिल छो न चवंदा आहियूं त बाबा तकड़ में हाणे साफ़ु सुथरा कपिड़ा पाए थो अचां, तकड़ में मां वेझी थो अचां, हाणे ई 5 मिंट रुॻो ॾे त गॾिजी हली भाउ जमायत मस्जिद में नमाज़ सां पढ़ूं। इहो न चवंदा आहियूं। माना को अहिड़ो इवेंट हुजे, फंक्शन हुजे त पोइ बसि ईअं माना अलाह त्वार लॻी पई आहे असांजी। सो अलाह ताला हर चवे थो हैया अलल फलाह, अज़ान ईंदी आहे त सॾु कंदो आहे, इशारो कंदो आहे त फलाह जी तरफ़ अचो, नेकी जी तरफ़ अचो, पाण खे सुधारियो, पाण खे संवारियो। ऐं नमाज़ पढ़ण जा उहे बि खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। जुमे जो ॾींहुं आहे, इहो इन जे करे नथा चऊं त अॼु ॾींहुं आहे त असां इहा ॻाल्हि कयूं था, पर रोज़ मामूल मुताबिक़ जेकॾहिं ॻाल्हि कजे त नमाज़ पढ़ण जा इलाही फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं तव्हां नमाज़ पढ़ंदो, सची ॻाल्हि इहा आहे त पोइ तव्हांखे इहा जॉगिंग करण जी, वॉक करण जी,
वर्जिश करण जी घणी ज़रूरत न आहे। छो जो पूरी वर्जिश आहिनि असां हेठि मथे वर्जिश में योगा में असां इहा ई शइ सिखंदा आहियूं ऐं बाजमाइत नमाज़ पढ़ण सां हिकिड़ो ॿियो फ़ाइदो हूंदो आहे त जॾहिं असां सभु गॾिजी मिलंदा आहियूं हिकिड़े ई असां पाड़े में रहंदा आहियूं हूं त असां हिक ॿिए जो मुंहुं ई न आहियूं ॾिसंदा पर जॾहिं नमाज़ लाइ वेंदा आहियूं त 5 वक़्तु असां हिक ॿिए खे ॾिसंदा आहियूं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं ईअं सॼी बॉन्डिंग सुठी थींदी आहे। जेकॾहिं दुनियावी ॻाल्हि करियां त माना पोइ घर में को मसइलो आहे को परेशानी थी वञे थी त असां ॿिए सां कॉन्टेक्ट करे सघूं था ॿिए सां ॻाल्हि करे सघूं था। हूं त अमूमन शहरनि जी जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त असांखे ख़बर तक नाहे हूंदी त छा थी रहियो आहे छा न थी रहियो आहे असांजो कंहिंसां ॻाल्हि ॿोल नाहे हूंदी। असां का परेशानी अची वई घर में को मर्द हज़रात कोन्हे त उहा औरत परेशान वेठी हूंदी आहे उहा कंहिंखे ॻाल्हि करे या उनजो को रिश्तेदार आहे उहो घर खां परियां रहे थो जेसि ताईं उहो रिश्तेदार अचे तेसि ताईं भले माण्हू जी तबियत बि ख़राबु थिए त जेकॾहिं असां इहे शयूं कंदासीं त असांखे इहे बि फ़ाइदा आहियूं। बाजमाइत नमाज़ पढ़ण सां असांजी हिकिड़ी बॉन्डिंग सुठी थींदी आहे कम्युनिकेशन गैप जेके आहिनि उहे ख़तमु थींदा आहिनि ऐं हिक ॿिए लाइ हमदर्दी पैदा थींदी आहे। सही 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 क़ुर पाक जी तिलावत बि कंदा कयो ऐं क़ुर पाक पढ़ो पाण बि पंहिंजे ॿारनि खे बि तलक़ीन कयो। क़ुर पाक सिर्फ़ु किताब जेको आहे इहो घर में रखणु चयो इन जे लाइ न आहे त घर में पियो हुजे बसि उनखे खोले पढ़ंदा कयो उनखे कॾहिं छंडींदा बि कयो ख़बर न आहे केतिरो टाइम थी वियो आहे पियल आहे उन पाक कलाम खे पढ़ंदो घर में बरकत थींदी ऐं नूरानियत जो फैलाव थींदो पखेड़ थींदी घर में रौनक ई रौनक हूंदी ऐं अलाह कंदो तव्हांजो रिज़्क़ बि कुशादो थींदो। असां वटि इंटरनेट बंदि हूंदी आहे 2-4 जेकॾहिं कलाक ई बंदि हूंदी आहे त केॾो पाण परेशान थींदा आहियूं। कॾहिं तव्हां सोचियो आहे त तव्हांजे घर में कलाम पाक केतिरे अरसे खां बंदि पियल आहे माना उहो कलाम जेको असांजी ताज़गी आहे जेको असांजी दिलनि खे मुनवर कंदो आहे जेको असांजी दिलनि खे रोशन कंदो आहे जेको असांजे चहिरे में चमक आणींदो आहे जंहिंखे पढ़ण सां करार ईंदो आहे कल्ब ठरी पवंदो आहे मन ठरी पवंदो आहे रूह ठरी पवंदो आहे लिंग असांजा ठरी पवंदा आहिनि अहिड़े पाक कलाम खे तव्हां जेको बंदि कयूं वेठा आहियो कनेक्शन बंदि आहे न ॼाण तव्हांजो त कॾहिं अलाह ताला सां जेको कनेक्शन आहे कलाम जी मार्फत बि करे सघे थो उनजो कलाम पढ़िजे त पोइ अञा वधीक रूहानियत मिले थी ऐं माण्हू ख़बर अथव त पाण मुरादो पर बुराईअ खां बची पवंदो आहे दिलि न चवंदी आहे बुराई तरफ़ वञण जे लाइ। ऐं जेकॾहिं तव्हां नमाज़ पढ़ो था न माफ़ु कजो तव्हांजी ॻाल्हि कठी मूं त नमाज़ जेकॾहिं पढ़ो था न तव्हां त ऐं वरी पोइ जेकॾहिं तव्हां ॿीहर नमाज़ पढ़ण जे लाइ तव्हांजी दिलि चवे थी त यकीन ॼाणो तव्हांजी पहिरीं नमाज़ क़बूल थी वई आहे। अलाह पाक तव्हांखे वरी घुराइणु चाहे थो वरी तव्हांजी जेकॾहिं दिलि वरे थी तव्हां सोचो त यार मां नमाज़ूं पढ़ां थो मुंहिंजी क़बूल थिए थी या नथी थिए जेकॾहिं दिलि तव्हांजी चए थी दिल्ली तौर ते त यार मां उथां निंड जाग मां ऐं वञी करे वज़ू कयां वरी नमाज़ पढ़ां वज़ू जा बि खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। तव्हां बीमारियुनि खां बची वेंदा आहियो तव्हां बार बार पंहिंजे चहिरे खे 5 भेरा त माना हूअं त ॾींहं में खणी न धोईंदा बि आहिनि माण्हू पर 5 भेरा तव्हां पाण साफ़ु पाणीअ सां पंहिंजो मुंहुं धो था हथ धो था गुरड़ी करियूं था असां गुरड़ी हूं त ब्रश कंदा न आहियूं पर गुरड़ी करियूं था ऐं जेको कननि खे साफ़ु कंदा आहियूं नक खे साफ़ु कंदा आहियूं त उन सां जेको आहे न काफ़ी जरासीम खां असीं बची वेंदा आहियूं। जी कोरोना में हींअर ॻाल्हि थी हुई नक खे साफ़ु करिणो आहे मुसलसिल तव्हांखे पंहिंजे खे त उन टाइम ते जॾहिं असां 5 वक़्तु नमाज़ पढ़ंदा आहियूं त 5 वक़्तु असां मुसलसिल उन शइ खे माना बरक़रार रखंदा आहियूं। उन खां अलावा पेरनि खे धोइणु असां वटि अक्सर माण्हू मुंहं खे ई कोन धोईंदा आहिनि पेर ते हुई छॾे ॾियो त असां पेरनि खे धोईंदा आहियूं। उन खां पोइ जॾहिं पेर धोई करे पेरनि जी जेके आङुरियुनि जे विच में गेप आहिनि उन्हनि खे बि साफ़ु कंदा आहियूं असां त मतिलबु असांजी जेका पाकाई आहे उहा बि उन सां मेंटेन रहे थी। उन खां अलावा तव्हां क़ुर शरीफ़ जी ॻाल्हि कई त क़ुर मजीद जो जेको कलाम आहे उनजे पढ़ण सां जेको सुकून मिलंदो आहे जेको मज़ो ईंदो आहे उहो ॿिए कंहिं शइ में न आहे। असांखे सुकून ॻोल्हण लाइ अलाए केॾांहुं केॾांहुं वञिणो पवंदो आहे असांखे न आहे ख़बर सुकून असांजे पंहिंजे घरनि में पयल हूंदो आहे अलमारी ते सजायल हूंदो आहे या कंहिं कबट में पयल हूंदो आहे उनखे बसि ॾिसणो आहे उनखे असांखे कोशिशि करणी आहे। जीअं तव्हां चयो त असां जॾहिं नमाज़ पढ़ंदा आहियूं त काफ़ी बुराइनि खां बची वेंदा आहियूं बिल्कुलु उन ॻाल्हि सां एग्री करियां थी छो जो असां हिकु दफ़ा नमाज़ पढ़ंदा आहियूं अलाह सां मुखातिब थींदा आहियूं दुआउनि में असां अलाह ताला खां माफ़ी घुरंदा आहियूं मुसलसिल चवंदा आहियूं अलाह ताला असां तव्हांजी बारगाह में झुकिया आहियूं असांखे माफ़ु करे छॾ पुराणा जेके बि असांजा गुनाह आहिनि। त जॾहिं असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त असां जेकॾहिं नेक्स्ट गुनाह करण वारा हूंदा आहियूं त असांखे यकदमि ॻाल्हि अची वेंदी आहे यार मूं अलाह साईं सां त इहा ॻाल्हि कई हुई अलाह साईं सां त इहो मुआइदो कयो हो हाणे ॿियो माण्हू त असांखे नथो ॾिसे अलाह साईं त असांखे हर तरह सां ॾिसे पियो न हर किथे ॾिसे पियो त असां काफ़ी गुनाहनि खां बि बची वेंदा आहियूं। रब पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे। अॼु इज्तिमाई जेका नमाज़ थींदी आहे जुमे जी जेका 2 पहर जी नमाज़ हूंदी आहे उन में इज्तिमाई दुआ बि थींदी जंहिंमें मुल्क क़ौम जी सलामती जे लाइ दुआ ज़रूरु घुरिजो छो त मुल्क आहे त असीं आहियूं जेकॾहिं पंहिंजो वतन आहे त असीं आहियूं जेकॾहिं असांजे वतन ते को बि ॾुखियाईअ जो ॾींहुं ईंदो त ॾुखिया असीं थींदासीं असांजो ईंदड़ नसुलु थींदो सो मुल्क क़ौम जी सलामती जग जहान जी ख़ैरियत पंहिंजे रिज़्क़ में बरकत जी दुआ घुरिजो। तंगी ॾाढी थी वई आहे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि रोज़गार जा वसीला घटि थी विया आहिनि माण्हू जिते किथे नेकाली तरफ़ वञनि पिया ऐं बेरोज़गारी जो आलम इहो आहे त घर में
8 ॼणा खाइण वारा आहिनि, कमाइण वारो हिकिड़ो आहे या हिकिड़ो बि न आहे। ऐं कमाइण जा बि केतिरो घटि आहिनि सही पैसा, सही, मतिलबु आमदनी ॾींहों ॾींहुं घटिजंदी थी वञे, जीअं जीअं ख़र्च वधनि था वञनि था तीअं तीअं आमदनी घटिजी वई आहे, हथु तंग थी वियो आहे, अहिड़ो तौरु अची वियो आहे। सो हथ जी तंगी जेकॾहिं ख़तमु करणु चाहियो था, सखावत बि कयो, सखी मर्द कॾहिं मुंझंदो न आहे, अलाह जी राह में ॾियो, ऐं जिते तव्हांखे को फ़क़ीर, को ग़रीब, को गुरबो नज़र अचे थो त उनखे कुझु ॾेई वठो। इहो तव्हां रब करीम सां वापारु कंदव, तव्हांखे 70 भेरा वधीक तव्हांखे ॿीणो थी मिलंदो जेको तव्हां ॾींदव। सही ॻाल्हि आहे। सो रब करीम सां वापारु कयो, हथ खे तंग न कयो, हथ खे छॾे ॾियो। खुलियल माण्हू मां ॾिठा आहिनि जेकी माना ॾेई छॾींदा आहिनि, उन्हनि वटि अलाए काॾों पैसा ईंदा आहिनि, उनखे पाण ख़बर न पवंदी आहे। उहे सोचींदा बि न आहिनि ऐं उन्हनि खे पाणे पियो मिलंदो, उन्हें ख़बर बि न आहे पवंदी कहिड़ा वसीला थी वेंदा आहिनि। सही सही, जेकी प्लानिंग कंदा आहिनि न सेटिंग सां, बाबा हीअ शइ हेतिरे ताईं उन्हनि जी शइ ख़तमु थींदी उहे पोइ मुंझी पवंदा आहिनि, मां ॾिसंदो आहियां तंग थी पवंदा आहिनि। जेकी जिन जी अहिड़े क़िस्म जी प्लानिंग न हूंदी आहे त पोइ उहे वरी हूअं ज़िंदगी प्लानिंग भली कयो, पर हीउ जेको हथ वारो मामिलो आहे, मतिलबु ॾियण वठण वारो मामिलो आहे, अलाह ताला जंहिंखे बि तव्हां ॾे मोकिले थो, तव्हांजे दरवाज़े ते को साहिल अचे थो त ख़ुशि नसीब आहियो तव्हां, अलाह पाक पंहिंजो माण्हू तव्हांजे दरवाज़े ते मोकिलियो आहे। माना हू पाण उनखे अता करे सघे पियो कंहिं बि तरीक़े सां, कंहिं बि तरीक़े सां, पर हुन तव्हांजी चूंड कई आहे, उन पंहिंजे माण्हू खे, पंहिंजे फ़क़ीर खे, पंहिंजे दरवेश खे तव्हांजे दरवाज़े ते मोकिलियो अथई, तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियो। साहिल खे मोटायो, जेको बि हाल हुजे। ॻोठनि में अॼु बि अटे लप ॾेई छॾींदा आहिनि, ॻोठनि में अॼु बि बोर्ड ॾेई छॾींदा आहिनि, घर में ठहंदो पियो आहे, माना जेकॾहिं मानी पकल हूंदी आहे त मानी ॾेई छॾींदा आहिनि, बोर्ड ॾेई छॾींदा आहिनि। सो ॻोठनि में वरी ईअं बि ईंदो आहे त तालिब बि ईंदा आहिनि मदरसनि जा, उहे बि थाल खणी ईंदा आहिनि, दर दर वञी करे कुझु वठंदा आहिनि। ऐं ॻोठनि में इहो बि थींदो आहे त असांखे अञा बि यादि आहे त अमड़ असांजी माना हिकिड़ी ॿ मानी अलॻि सां रखंदी आहे, चवंदी आहे हीअ बाबा ग़रीबनि जे लाइ, फ़ुक़रा जे लाइ, या मदरसे में ॾियारे छॾींदा आहिनि, कुटी ठाहे करे कुटी ॾेई छॾींदा आहिनि। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे असां करे छॾींदा आहियूं, पर हाणे शहरनि में उहा शइ घटिजी वई आहे। पर ॻाल्हि इहा आहे त शहरनि में रिसोर्सिस बि इलाही घटि आहिनि ऐं ख़्वाहिशातूं ऐं इहे सभु शयूं घणियूं असल दिलि वॾी थिए। मां सम्झां थो त तव्हां जॾहिं कंहिंखे सलाह ॾियो था न मानीअ जी, त उन वक़्तु बरकत एतिरी थी वेंदी आहे। 2 मानियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त 2 मानियूं मां खाईंदुसि, तव्हां पर सची दिलि सां कंहिंखे सलाह ॾियो, 2 मानियूं 2 ॼणा खाईंदा तॾहिं बि हुनजो पेट भरिजी वेंदो आहे, मुंहिंजो यकीन आहे। छो त पोइ बरकत अची वेंदी आहे, पोइ उन में गिरह गिरह में वज़न अची वेंदो आहे, अलाए छा पेट भरिजी वेंदो आहे। गिरह गिरह तां बरकत तां मूंखे ॻाल्हि यादि आई त शेफ फैसल जेको आहे न किचन में कुझु ठाहे रहिया आहिनि। ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं इरशाद पाण इहा बि ॻाल्हि करियूं त जुमे जे ॾींहुं ते अक्सर थींदो आहे त घरनि में जेको आहे मुर्गी ठाही वेंदी आहे या गोश्त ठाहियो वेंदो आहे ऐं चांवर ठाहिया वेंदा आहिनि मज़े सां। चांवर दम ते रखबा वरी बिल्कुलु सही था चओ, ॾिसूं था छा पिया ठाहिनि। का दम वारी ॻाल्हि आहे ऐं कम वारी ॻाल्हि आहे, ॿियो छा छा थो ठाहे, पर मसाको मसाले में थो ठाहे। हा, इहा ॻाल्हि कमु जी आहे त मसाको मसाले जो पंहिंजो मज़ो टेस्ट आहे। बिल्कुलु। सो ॾिसूं था शेफ फैसल खे दावा छा पियो ठाहे, वाह ॿुधायो सही, ॾिसूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शेफ फैसल, तव्हां ॾिसो पिया कुकिंग शो। उमेद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। मज़ेदार रेसिपीज़ हमेशह अंगर खणी ईंदा आहियूं, तव्हांजी फरमाइशूं बि पूरी कंदा आहियूं, काफ़ी सारी वैरायटी तव्हांखे ठाहिण सेखारी। लेकिन अॼु ठाहियूं पिया दम बिरयानी। दम बिरयानी मां लास्ट ईयर बि ठाही हुई ऐं हिन दफ़े बि, यानी पोएं साल बि ठाही हुई। हिन दफ़े बि हिन जी फरमाइश अचे पई की दम बिरयानी ठाहिण सेखारियो। ऐं दम बिरयानी में असां हिकु स्पेशल मसालो विझंदासीं जेको तमामु मज़ेदार अञा बिरयानी खे ज़बरदस्त करे छॾंदो, हो आहे चिकन पाउडर। चिकन पाउडर मसाको जो चिकन पाउडर आहे, हीउ तमामु बहितरीनु पैकिंग में दस्तियाबु आहे। जॾहिं असां चिकन क्यूब वठंदा आहियूं हुनमें 2 क्यूब्स हूंदा आहिनि हिकु दॿी जे अंदरि, ठीकु आहे। त हीउ हिकु साशे आहे चिकन मसाको चिकन जो, हे चिकन पाउडर आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे। उहो असां वठंदा आहियूं 60 रुपए जो या 80-70 रुपए जो, हाणे शायदि थी वियो हुजे। हे 20 रुपए जो तव्हांखे साशे मिलंदो मसाको चिकन पाउडर। हिन खे तव्हां भाॼी में विझो, दाल में विझो, चांवरनि में विझो, कंहिं बि शइ में विझंदो ज़बरदस्त हिन खां फ्लेवर ईंदो, ठीकु आहे। ॿियो आहे बिज़ मुत्तफ़िक़, हे आहे कस्टर्ड पाउडर। बिज़ मुत्तफ़िक़ आहे कस्टर्ड पाउडर, चॉकलेट फ्लेवर में बि आहे, वनीला फ्लेवर में बि आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर में बि आहे। इहो कस्टर्ड तव्हां बिल्कुलु ईज़ी तरीक़े सां ठाही सघो था, सिर्फ़ु खीर में मिक्स करे ठाहींदासीं। अॼु मां तव्हांखे ठाहिण सेखारियां पियो चॉकलेट कस्टर्ड। मार्केट में सिर्फ़ु हिन कंपनी जो चॉकलेट कस्टर्ड मिले पियो, कंहिं बि कंपनी जो ॿियो नथो मिले। उनजे अलावा हिकु ज़बरदस्त असां वटि आहे क्रिस्पी फ्राई। ही मिक्स पाउडर आहे, ठीकु आहे, जेको असां कोटिंग कंदा आहियूं छाजी, चिकन आहे, मच्छी आहे, कोफ्ता आहिनि, कंहिं बि शइ जी क्रिस्पी कोटिंग करणी आहे, ज़िंगर आहे, ब्रोस्ट आहे, त हिन जी कोटिंग थींदी 1/2 किलो चिकन ताईं। हिन जे पुठियां सॼो साशे जो तरीक़ेकार लिखियलु आहे, इहो तव्हां वठी सघो था, ठीक है। आज की जो हम रेसिपी बना रहे हैं दम बिरयानी, इसकी फरमाइश थी, तो दम बिरयानी कच्चे गोश्त की तरह ही बनती, चिकन में बना रहा हूँ। बीफ मटन का तरीका बता दूंगा।
मसाको पाउडर ॾाढो सुठो पाउडर आहे ऐं दम में बिरयानी ॾिसो कीअं माना ठही ऐं आहे। बिरयानी ठहंदी आहे जुमे वारे ॾींहं ते बिरयानी जेका आहे उहा ज़रूरु ठहंदी आहे घरनि में त असांजे घर में मतिलबु सिंध टीवी में बि बिरयानी ठही रही आहे दम में ऐं उन खां अलावा जेकॾहिं हा ऐं जेकॾहिं बिरयानी ठहे ऐं जुमे जो ॾींहुं हुजे त मिठो न हुजे त मुंहिंजे ख़्याल सां ॾींहुं जेको आहे न उहो अधूरो रहंदो आहे त छा में ठहियो आहे? कस्टर्ड चॉकलेट में ठहियो अथई वॾी ॻाल्हि वाह 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 चॉकलेटी फ्लेवर माना जंहिंखे चॉकलेटी फ्लेवर वणे थो त उहो शेफ फैसल सां राब्तो करे बिज़नेस मुतफ़िक़ जा जेके इहे मामला आहिनि न उहे मसाको मसाला सां गॾु जॾहिं एड थियनि था ॾाढो सुठो थो थिए। मसाको मसालो ॾाढो ज़बरदस्त मसालो आहे तव्हां जॾहिं बि उन में का शइ पचाईंदो तव्हांखे ज़ाइक़ेदार शइ लॻंदी लूणु न विझो छो त हुन में लूणु विधियलु हूंदो आहे। सो मसाको मसालो ॾाढो ज़बरदस्त आहे जेकॾहिं कॾहिं तव्हां ट्राए न आहे करे ॾिठो त ज़रूरु पंहिंजी जेको आहे सो अॼु जेकी बि शयूं वठणु वञो था बाज़ार में जेकॾहिं को सौदो सामान तव्हांखे वठिणो आहे या घरवारी या घर वारनि तव्हांखे पर्ची ॾेई छॾी आहे खीसे में अक्सर मर्दनि जे खीसे में पर्ची हूंदी आहे राशन जी त अॼु वठिणो आहे सो हुन में जेके लिखियलु न आहे त तव्हां हुन में एड करे छॾिजो कंहिं बि सुठे जेको आहे सो तव्हां मार्ट तां वठंदव सौदो त उते मसाको मसालो जेको आहे सो तव्हांखे वठिणो ऐं बिज़नेस में मुतफ़िक़ खे बि वठणु न विसारजो छो जो उन में काफ़ी फ्लेवर्स हूंदा आहिनि तव्हांजे ॿारनि खे छो जो अक्सर असां मिठो ॿारनि लाइ ई ठाहींदा आहियूं इहा ॿी ॻाल्हि त असां बि खाईंदा आहियूं वॾा सो तव्हांखे जेको बि फ्लेवर वणे तव्हां कस्टर्ड जो फ्लेवर वठी सघो था स्ट्रॉबेरी जो फ्लेवर हूंदो आहे चॉकलेट जो फ्लेवर हूंदो आहे ऐं ॿिया काफ़ी फ्लेवर्स हूंदा आहिनि जेको तव्हांजे ॿारनि खे या घर वारनि खे वणे त तव्हां वठी सघो था। सही सही रोज़ानी चीजल अख़बार पढ़ंदा आहियूं ॾे परॾे जे हाल अहिवाल खां आगाही मिलंदी आहे ॼाण मिलंदी आहे। अॼु अख़बार छा थी चवे अॼु अख़बार में छा रिपोर्ट थियो आहे कल्ह जूं पूरियूं जेके सॼे ॾींहं जूं ख़बरूं चार हुयूं अख़बार में अॼु छपिजी वियूं आहिनि। सो अॼोकियूं ख़बरूं वरी सुभाणे छपिबियूं। अख़बार ॾाढो सुठो जेको आहे सो हिकिड़ो मां सम्झां थो त प्लेटफॉर्म बि चई सघो था। अख़बार पढ़ण सां तव्हांखे ख़बर पवंदी आहे त मुल्क में छा वियो वापरियो। सो इन प्लेटफॉर्म खां परे पाण खे न कजो अख़बार घुराईंदा कयो अख़बार पढ़ंदा कयो अख़बार पढ़ी करे वरी हाल अहिवाल ॿियनि खे ॿुधाईंदा कयो त अख़बार छा लिखियो आहे। जी जेकॾहिं अव्हांजे हथ में डेली जीजल मौजूदु न आहे तव्हां वेबसाइट ते वञी करे पढ़ी सघो था www.dailyjijal.com जी वेबसाइट आहे ऐं तारीख़ वग़ैरह ॿुधाइण खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ज़ैन शाह साहिबु छा चयो आहे ज़रदारी टोले सिंध खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे ज़ैन शाह साहिबु इहो चयो आहे। बाक़ी उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे तारीख़ ॿुधाईंदी हलां त अॼु 23 सेप्टेंबर आहे जुमे जो ॾींहुं आहे 2022 ऐं 26 सफ़र आहे ऐं जेकॾहिं आउं पहिरीं ई ख़बर जी तरफ़ वञा त छा चयल आहे वॾे वज़ीर साहिबु चयो आहे त पिनूं न पिया बोर्ड जा ज़िम्मेवार हुकूमत जी मदद कनि बुख़ार जूं दवाऊं न आहिनि सिंध जूं हालतूं ख़राबु आहिनि वॾो वज़ीर जो चवणु आहे इहो। इमरान ख़ान औरत जज खे धमकियूं ॾियण ते माफ़ी वठी छॾी अञा जेको चओ करण लाइ तयारु आहियां PTI चेयरमैन जो चवणु आहे इहो। ऐं उन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ख़ैरियात नथा घुरूं इंसाफ़ चाहियूं था बोर्ड आलमी आफ़त आहे इनखे आलमी सतह ते तस्लीम कयो वञे बिलावल भुट्टे साहिबु चयो आहे इहो। सही सही सही। सो शोबिज़ जे पेज ते जेकॾहिं निगाह विझूं था त गौरी ख़ान चवे थी त मुंहिंजे पुटु आर्यान ख़ान जी गिरफ़्तारीअ ते मां ख़ामोश न वेठसि। उहो चवे थी त आर्यान ख़ान जे मंशियात में कूड़े केस में गिरफ़्तारीअ जो बदतरीन तजुर्बो रहियो गौरी ख़ान वालिदैन जी हैसियत में जंहिं वक़्त मां असीं गुज़री रहिया हुआसीं उहो तमामु घणो भयानक हो। एतिरो ज़रूरु चई सघां थी त आर्यान ख़ान जी गिरफ़्तारीअ वक़्तु असांखे सभिनी इंतिहाई घणो प्यारु ॾिनो इहो गौरी ख़ान जो चवणु आहे। आर्यान ख़ान जेको शाहरुख़ ख़ान जो पुटु आहे ऐं उहो मंशियात जे केस में कुझु अरसो जेल बि उन भोॻियो आहे जंहिंजे करे शाहरुख़ ख़ान तमामु घणो डिप्रेशन में रहियो तमामु घणो परेशान रहियो उनजा जेके फ़ोटोज़ ईंदा हुया चहिरो हुनजो बिगड़ियल नज़र ईंदो हुयो छो त वालिदैन जी हैसियत सां जेके ॾिसजे त पुट जी गिरफ़्तारीअ ते तमामु घणो सदमो ई थी सघे थो मुंहिंजे ख़्याल में। सो उन सदमे मां शाहरुख़ ख़ान साहिबु गुज़रियो। इन खां सवाइ सुठियूं ख़बरूं ॿियूं बि आहिनि अख़बार में बोर्ड जे हवाले सां पूरो पेज आहे बोर्ड जी सूरत हाल खे मालूम करणु चाहियो था तॾहिं बि रोज़ानी जीजल अख़बार पढ़ो जुमे जो ॾींहुं आहे 23 सेप्टेंबर आहे 2022 आहे ऐं हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे। अख़बार एडिटोरियल जेको छपियो आहे उन में इहो लिखियलु आहे त बोर्ड सतायलनि खे बि ॾोहारी बख़्श नथा कनि उन्हनि सां बि वारदातूं थी वञनि थियूं। सो हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटी ईंदासीं त पोइ मौज़ूज़ महिमान अॼु जेकी हूंदा जुमे जे बाबरकत ॾींहं जे हवाले सां कुझु नेकीअ जूं ॻाल्हियूं थींदियूं कुझु चङाईअ जूं ॻाल्हियूं थींदियूं कुझु आख़िरत जूं ॻाल्हियूं थींदियूं कुझु पंहिंजे वक़्त खे सजाए करण जी ॻाल्हि थींदी त कीअं सजायो कयूं पंहिंजे वक़्त खे वक़्तु त ईअं गुज़रंदो थो वञे ऐं बेख़्यालीअ में गुज़रे थो बेध्यानीअ में गुज़रे थो इन वक़्त में पाण अहिड़ो छा कयूं जो हिते बि भलो थी वञे हुते भलो थी वञे। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था असां सां गॾु रहिजो सिंध पई थी सघे केर मूंखे
मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। सिंध पई थी सॾे ऐं असीं सॾ में सॾु ॾियण जे लाइ हाज़िर आहियूं। तव्हां बि पंहिंजे वित ऐं वसाए सिंध जे माण्हुनि जो साथ ॾियो, सिंध जो साथ ॾियो ऐं अल्लाह पाक खां अॼु दुआ घुरिजो त पंहिंजी सिंध जो जेको ॾुखियो वक़्तु आहे या ओवरऑल पाकिस्तान जो जेको ॾुखियो वक़्तु आहे, इन ॾुखे वक़्त मां पाण गुज़री वञूं, वरी नोबना थी वञूं, वरी ताज़ा तवाना थी वञूं, वरी पंहिंजे रिज़्क़ सां, पंहिंजे रोज़ीअ सां, पंहिंजी धरतीअ सां, वरी पंहिंजी मिटीअ सां वरी जुंबिजी वञूं ऐं वरी पाण जीअं पंहिंजो ट्रैक हले पियो ज़िंदगीअ जो, उन ट्रैक ते पंहिंजी वापसी मुमकिन थी सघे। उहे ई मेला मची सघनि, उहे ई वरी महिमान हिक ॿिए ॾे अची वञी सघनि। सो असां वटि मौज़ूद महिमान पुछी चुका आहिनि। अॼु कुझु चङियूं ॻाल्हियूं कंदासीं, हूअं बि कंदा आहियूं, पर अॼु वरी क़ुरान हदीस जी रोशनीअ में कुझु जाचण जी ॻाल्हि कंदासीं, कुझु सम्झण जी ॻाल्हि कंदासीं, कुझु सोच जी ॻाल्हि कंदासीं त आख़िर किथे असीं किथे खुटियल आहियूं, किथे मुंझल आहियूं, छा चकर आहे, त मसला ई मसला आहिनि, किथां असांखे क़ुरान पाक छा थो चवे, अल्लाह पाक जो फरमान छा आहे ऐं पाण करीमनि जी सुन्नत इन हवाले सां छा थी चवे। सो इन हवाले सां पाण घणी कचहरी कंदासीं। जी बिल्कुलु, इन हवाले सां कचहरी कंदासीं। इन खां अलावा डॉक्टर साहब प्रोग्राम में आयल आहिनि, उन्हनि सां बि असां ॻाल्हाईंदासीं त ॿोॾि मुतासिरीन में जेके बीमारियूं थियूं आहिनि, अजीब ग़रीब बीमारियूं थी वियूं आहिनि, स्किन जूं बीमारियूं काफ़ी थी वियूं आहिनि, त उन्हनि जा उपाउ जेके आहिनि, जेके तुर्त इलाज चइजे, उहो असां कीअं वठी सघूं था, छा हुजणु खपे। ऐं उन खां अलावा असां इहा बि कोशिशि कंदासीं त असांखे जेके कोताहियूं थियूं आहिनि या असां सां जेको कोई कुझु थी रहियो आहे, छो थी रहियो आहे, उन हवाले सां बि असां जेका आहिनि प्रोडक्टिव कचहरी करण वारा आहियूं। उन्हनि लाइ असां जेको मदू कयो आहे डॉक्टर रहमतुल्ला एहसान साहब खे अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण मज़हबी स्कॉलर आहिनि ऐं उन खां अलावा प्रोफेसर बि आहिनि, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में पढ़ाइनि था ऐं अॼु असां बि उन्हनि खां पढ़ंदासीं। अॼु असां बि तव्हां बि असांखे जेको आहे न यूनिवर्सिटी जा शागिर्द सम्झिजो ऐं असांखे पढ़ाइजो, असांखे सम्झाइजो। ऐं इन खां अलावा डॉक्टर मोहम्मद आरिफ आखाई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण जेके सर्जन आहिनि ऐं प्रोफेशन सां डॉक्टर बि आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अव्हां खां मुख़्तलिफ़ मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो ॿोॾि मुतासिरीन जे हवाले सां ऐं उन खां अलावा जेके बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि उन हवाले सां। ऐं जेकॾहिं असां सुठियूं ऐं जेकॾहिं भलियूं ॻाल्हियूं कंदासीं त अलाह ताला जे नाले सां शुरू न करियूं ऐं उन खां पोइ मोहम्मद जे नाले खे कंटिन्यू न करियूं त उहो थी नथो सघे। त उन लाइ असां जेके आहिनि नात ख़्वां खे बि दावत ॾिनी आहे त असांजे प्रोग्राम में अचनि ऐं पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ सां असांखे इंजॉय कनि या लुत्फ़ अंदोज़ कनि। दुआ आदिल साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इन खां अलावा इकरा मोहम्मद अली साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं। मां चाहियां थो त सभ खां जेको आगाज़ सुहिणो थींदो उहो इहो ई थींदो त पालणहार जो जेकॾहिं ज़िक्र हुजे ऐं उन कादर जो करीम जो ज़िक्र हुजे, हमदो सना हुजे, त छा ख़्यालु आहे त पोइ वरी कचहरी खे पोइ था दुआ आदिल खे चवंदासीं त असांखे हमद ॿुधाइनि। जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू कि तेरी शान अम्मान वालहू अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू कि तेरे नाम पर ए मेरे खुदा मेरा दिल फिदा तेरी रज़ा मेरी आरज़ू हो, तेरी रज़ा मेरी आरज़ू अल्लाहु जल्ला
जलालहू। और जो हिसाब रोज़े हिसाब हो, मेरे दाएं हाथ के ताब हो, मेरे लब पे नाते जनाब हो, कि ना सवाल हो ना जवाब हो, ना सवाल हो ना जवाब हो। मैं रहूं हुज़ूर के रूबरू, मैं रहूं हुज़ूर के रूबरू। अल्लाह जल्ला जलालहू, अल्लाह जल्ला जलालहू। सुभान सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान सदाईं इहो करम असां ते हुजे आमीन। ऐं सदाईं असांजो भरम बि हुजे, कंहिंजे अॻियां पाण हरू भरू बि बुरा ऐं बुछड़ा ज़ाहिर न थियूं। सो रहमतुल्लाह साहिब असां गॾु आहे। रहमतुल्लाह साहिब मूंखे इहो ॿुधायो त ख़बर असांखे कीअं पए आम माण्हूअ खे त अलाह पाक असां ते राज़ी आहे या असांखां नाराज़ आहे? छो त आउं ॾिसां थो त दुनियावी जेको सिलसिलो आहे, घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेकी बज़ाहिर असांखे ख़बर आहे त हू चङा माण्हू न आहिनि, बुरा माण्हू आहिनि, उन्हनि जा फ़ैल किना आहिनि, पर पोइ बि दुनियावी हवाले सां ॾाढा बहितर पुर आसाइश ऐं पुरलुत्फ़ ज़िंदगी ऐं हुननि खे गुज़ारनि था। इज़त बि मिली रही आहे। इज़त बि माण्हुनि था जिते किथे, माण्हू उन्हनि जे लाइ उथी बीहनि था, सलाम कनि था, उन्हनि खे ज़ाती तौरु ख़बर आहे त उहे चङा न आहिनि, पर जेकी वरी माण्हू दरवेश आहिनि, फ़क़ीर आहिनि, उहे माना ॾुखियाई जो शिकार आहिनि। ख़बर कीअं पए त अलाह असां ते राज़ी न आहे या असां ते कावड़ियल आहे, हुन ते राज़ी आहे, इहा ख़बर परूड़ कीअं पए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों इन्हनि ॻाल्हियुनि ते गुफ़्तगू करण खां पहिरियों जेकॾहिं असां क़ुर मजीद जो मुतालो कंदासीं त असांखे सभिनी सवालनि जा जवाब मिली वेंदा, ऐं सभिनी सवालनि जे जवाबनि सां गॾोगॾु असांखे इहा ॻाल्हि बि ख़बर पइजी वेंदी त अल्लाह तबारक व तआला हिन काइनात खे छाजे करे तख़लीक़ कयो, उनजो वजह मक़सदु कहिड़ो हुयो। असांजे मुआशिरे जे अंदरि तव्हां कहिड़ी ॻाल्हि कंदव, मोहतरमा ॿी कंदी, उहा मोहतरमा ॿी कंदी, साईं ॿी कंदो, मां ॿी कंदुसि। हर शख़्स चवंदा त हीअ दुनिया हिन कम लाइ पैदा थी आहे, फ़िलाणे शख़्स लाइ पैदा थी आहे। इहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राय आहिनि। क़ुर मजीद खां पोइ छा कंदासीं त क़ुर मजीद सूरे ज़ारियात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। हिते सभिनी माण्हुनि जे नज़रियनि जी जेका आहे उहा नफ़ी थिए थी पई। बस माण्हू चवनि था न बिग बैंग थ्योरी, उन करे दुनिया वजूद में आई, पर अल्लाह तबारक व तआला हिते फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, यानी जिन्ननि ऐं इंसाननि जो कमु, उन्हनि जो पर्पज़, मक़सदु, एम इहो आहे त उहो मुंहिंजी इबादत कनि, अल्लाह जी इबादत। हाणे इबादत जे अंदरि हर सुठो अमल अची वञे थो पियो, ऐं जेको आहे दुआ बि इबादत आहे, नमाज़ बि इबादत आहे, माण्हुनि जी ख़िदमत बि इबादत आहे, अल्लाह तबारक व तआला जा हुकूक ऐं बंदनि जा हुकूक जेके आहिनि बजा आणण बि इहा बि इबादत आहे। कंहिंखे नाहक तकलीफ़ पहुचाइण इहो इबादत जे अपोज़िट आहे, गुनाह आहे। त इबादत इहा आहे, ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद जे अंदरि वही इरशाद फरमायो, चौथे सिपारे जी शुरूआत आहे त अल्लाह ताला फरमाए थो लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, तव्हां नेकीअ ताईं कॾहिं बि पहुची न सघंदव जेसी ताईं जो तव्हां उहा शइ अल्लाह जी राह में ख़र्च कयो जंहिंसां तव्हां मुहबत कयो था। ऐं नेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इंसान तव्हां ॿियनि खां पोछा करण जे बजाए सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो, इस्तफ्ता नफ़्सक, ठीकु आहे, सभ खां पहिरियों पंहिंजो पाण खां पुछा कयो। जेकॾहिं तव्हांजी दिलि घबराइजी वञे, खटके त हीउ अमल सही आहे या हीउ ग़लति आहे, सभ खां पहिरियों ॿियनि माण्हुनि, मुफ़्तिन, मौलविन, आलिमिन जे फ़तवा ॾियण खां पोइ त
पहिरियों तव्हांजो ज़मीर अॻु में तव्हांखे फ़तवा ॾेई छॾींदो आहे त हीउ अमल सही आहे या हीउ अमल ग़लति आहे। माना जी पाण पर्चो ॾींदा आहियूं, शागिर्द खे ख़बर हूंदी आहे मां कहिड़ा उस्ताद नंबर केतिरा बि ॾे पर शागिर्द खे ख़बर हूंदी आहे। उनजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सभ खां पहिरियों ॿियनि खां पुछा करण जे बजाए इस्तफ्त नफ़्सक, सभ खां पहिरियों पंहिंजे नफ़्स खां फ़तवा वठि, उहो तोखे पाणे रहनुमाई कंदो, उहो तोखे पाणे ॿुधाईंदो। त इन जो मतिलबु इहो आहे त असां अल्लाह तबारक व तआला असांखे इबादत लाइ तख़लीक़ कयो आहे, माण्हुनि जा हक़ न खाइण, ठीकु आहे। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी ॿी हदीस बि आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा खे फरमायो अतदरून मनिल मुफ़लिस मिन उम्मती, छा तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे उम्मत जो मुफ़लिस माण्हू केरु आहे? उते साहबा चयो अल्लाह जा रसूल असांजे नज़र में असांजी सोच ज़हन में मुफ़लिस ग़रीब माण्हू उनखे सम्झो वेंदो जंहिं वटि माल धन दौलत मिल्कियत पैसो ॾोकड़ न हूंदो, असांजे ज़हन में उहो माण्हू मुफ़लिस आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां उन मुफ़लिस जी ॻाल्हि नथो कयां। पाण फरमायो क़यामत वारे ॾींहुं शख़्स ईंदो, निमाज़ां बि पढ़ी आयो हूंदो, रोज़ा बि रखी आयो हूंदो, हज बि करे आयो हूंदो, नेकीअ जा सभु कम करे आयो हूंदो, नेकीअ जा सभु कम करे आयो हूंदो, कंहिंखे तकलीफ़ पहुचाई हूंदाई, कंहिंखे गार ॾिनी हूंदाई, कंहिंजो खून वहायो हूंदाई, कंहिंजो हक़ु खाधो हूंदाई, कंहिंजो खून वहायो हूंदाई, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे सभु नेकियूं उन जूं उन सां गॾु हूंदियूं, पर फ़रियादी बि साण हूंदा, उन जूं नेकियूं उन फ़रियादियुनि खे ॾिनियूं वेंदियूं, एतिरे क़दुरु जो उन शख़्स खे आख़िर में जहन्नुम में फिटो कयो वेंदो। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां जिते हुकूकुल्लाह बजा कयो था, हुकूकुल्लाह पूरा कयो था, उन सां गॾोगॾु तव्हां जेको हुकूकुल इबाद बि पूरा कयो। नमाज़ पढ़ां थो त मां जन्नती हूंदुसि, ऐं निमाज़ी माण्हू हुजे, माण्हुनि खे तकलीफ़ ॾे थी नथो सघे, उहो कॾहिं मतिलबु थी नथो सघे, इहो उसूल जे ख़िलाफ़ आहे। रोज़ो रखंदड़ हुजे, ॿिए जे बुख जो अहसासु हुजे न हुजेसि, इहो थी नथो सघे। ठीकु आहे, हिकिड़ो बाईपास जो इंतज़ाम बि आहे हुते, चवनि था त का हिकिड़ी नेकी माना अॻी वई अॻे त बाईपास जो मतिलबु अचानक आओ केॾो गुनहगार हुजे, हिकिड़ी का अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां इहो शेर जेको अघ ई त पाओ न त मणनि मोट, इन जो मक़सदु इहो आहे त आख़िरी एंड ऑफ लाइफ जेका ज़िंदगी जिते ख़तमु थिए उहो असुलु लम्हो, उन लम्हे खे असां फोकस रखूं त जेकॾहिं मां हिन कम में, जेकॾहिं चोर आहे चोरी करे थो सोचे थो, जेकॾहिं मां हिन कम में मरी वियुसि त मुंहिंजो ठिकाणो कहिड़ो हूंदो? सॼी ज़िंदगी नेकी कंदो आयो, कंहिं दोस्तनि जे मजलिस में वेही करे को बुरो अमल करे थो, उन बुरे अमल करण दौरान मरी वियो त पूरे सभु अमल ज़ाया थी विया उहे। उन करे अल्लाह तबारक व तआला जे पैगम्बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान जे नेकियुनि जो दारो मदार उन जे आख़िरी अमल ते आहे, आख़िरी अमल जेको उन ज़िंदगीअ में कयो हिन दुनिया मां वञण महिल वो। अच्छा डॉक्टर साहब भी गड्ढा है, डॉक्टर साहब मुझे ये बताएं, थोड़ी सी गुफ्तगू हो जाए कुरान व हदीस पे भी, अल्लाह ताला के फरमानों पे भी। तो मेरे ख्याल से तो अल्लाह पाक के पास अब पैकेजेस भी हैं कि भाई रमज़ान में अगर ये करेंगे तो इतनी नेकी मिलेगा, बिल्कुल। वैसे जवानी की जो नमाज है वो इतने गुना ज़्यादा नेकी और अमल वो बड़ा आला मकाम रखता है। तो इस हवाले से थोड़ा सा बता दें कि कभी कभार ये भी होता है कि भाई कोई बात अच्छी लगी जाती है तो बंदा पास हो जाता है, तो ये क्या है? मैं सबसे पहले तो आपने जो सवाल किया था हज़रत से कि ये कैसे पता चले कि हमसे अल्लाह राज़ी है या नाराज़ है, उस पर भी रोशनी डालें जी। तो उस सवाल का जवाब मैं यूँ दूंगा कि जब मतलब हम अपने सोसाइटी में देखते हैं कि हम अपने घर पे किसको बुलाते हैं, किसको बुलाते हैं? सही, बुरे को बुलाते हैं या अच्छे को बुलाते हैं? अच्छे को बुलाते हैं, डेफिनेटली अच्छे को बुलाते हैं। तो जो अच्छा होगा हमारी नज़र में अच्छा ही होगा, अच्छा होगा, आम नज़र में वो कैसा भी हो, हमारी नज़र में अच्छा है तभी बुलाया, तभी बुलाया। सही। तो अल्लाह के घर मसाजिद, अगर जो जिस किसी को मसाजिद में आते जाते देखें तो पहला गुमान तो वहाँ ये हो गया कि ये अल्लाह के घर पे दाखिल हो रहा है, आ रहा है, जा रहा है, तो यकीनन अल्लाह इसको पसंद करता है। ठीक, एक तो ये अपने घर में आने की तौफीक अता फरमा और अपने सामने खड़ा होने की तौफीक अता फरमा। दूसरा ये है कि जैसे हज़रत ने फरमाया कि जब भी कोई अमल करने लगो तो अपने ज़मीर से पूछ लो, वो आपको बताता है, पूछने की भी ज़रूरत नहीं, वो खुद ही बताता है कि जो करने आप जा रहे हैं वो ठीक है या गलत है। तीसरा जैसे हज़रत ने फरमाया कि अल्लाह के हुकूक तय हो चुके हैं, कुरान ने बता दिया अल्लाह के अहकाम, और नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीक़ों से आपने उन अहकाम को अमल किया,
आपने अल्लाह के हुकूक अदा कर दिए। सही। बंदों के हुकूक का भी अल्लाह ने हुक्म दे दिया है, लेकिन हमारा कल्चर, हमारी सोसाइटल वैल्यूज़, ये हमें डिफरेंट सोचने पर मजबूर करते हैं। उसमें फिर मेरी अपनी ज़ात को मैं आगे रखता हूँ, दूसरों को मैं बाद में देखता हूँ। सही बात है। ठीक है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मजलिस में एक मुसाफिर आया कि जी मैं मुसाफिर हूँ और मैं ज़रूरतमंद हूँ। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, मतलब साहबा से पूछा कि कौन है जो इसको मेहमान, मशहूर वाक़या है, आप लोगों ने सब ने सुना होगा। तो उनके घर में खाने को नहीं था, एक साहबी उसको घर ले गए, उनके घर में खाने को नहीं था। सही। बीवी ने कहा कि मुश्किल बच्चों के लिए है, हमारे लिए भी नहीं है। तो साहबी ने बीवी से कहा कि तुम बच्चों को तो बहला कर सुला दो और दस्तरखान लगा दो और हम बैठते हैं इसके साथ, मेहमान के साथ, और फिर तुम चिराग ठीक करने के बहाने बुझा देना, तो हम हाथ और मुंह चलाते रहेंगे, वो पेट भर के खा ले जितना थोड़ा सा है। सही। ये अमल हुआ। सुबह को जब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पास वो सहाबी पहुँचे, तो मुझे पूरी तफसील नहीं मालूम, तफसील ये बताएंगे। सही। तो पता चला कि कुरान पे में वही नाजिल हुई है, इसकी तारीफ़ की गई है। ये वो दर्जा है हुकूकुल्लाह की अदायगी का, वो दर्जा जिसको सुपरलेटिव हम कहते हैं, सुपरलेटिव दर्जा है। सही। दूसरी तरफ ये साहबा की वैल्यू थी, ये साहबा का अमल था। हमारे लिए क्या हुक्म है? सदका करो, लेकिन अपनी भी फिक्र करो। ये नहीं कि अगले दिन खुद आप सवाल करके खड़े हो जाएं। सही। अपना सब कुछ नहीं देना है, अपना और अपने बच्चों का ख्याल करके इतना बचा के रखना है कि अगले दिन आपको सवाल ना करना पड़े। सही। तो ये लिमिटेशंस हैं, ये हमारी हुदूद हैं, ये अल्लाह, हमारा दीन जो हमें रोज़मर्रा के मालूमात से हमें पता चलता है कि हमें अपनी ज़िंदगी कैसे गुजारनी। बाकी ये है कि मसाइल, अब ये जो हम जिस मकसद के लिए बात करने के लिए जमा हुए हैं, ये जो सैलाब की सूरत हाल है, तो ये आसमानी आफतें हैं, नागहानी हैं, नागहानी अफराद पे भी आती है, ख़ानदान पे भी आती है, इलाक़ों पर भी आती है और पूरी कौम पर भी आती है। चलें इस पर मज़ीद बात करते हैं, छोटा सा वक्फा ले लेते हैं। नड़ो शॉर्ट को मुझसे ब्रेक वठूं था, अस सां गॾु रहिजो। सिंध पई थी सॼी। सिंध पई थी सॼी। केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। जी भलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सिंध पई थी सॾे, ऐं सिंध जे सॾ में वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त सॾु ॾियो, वित वस आहिर, जेको थी सघे पंहिंजनि माण्हुनि जी मदद कयो, हेल्प कयो, त जीअं हू वरी पंहिंजी ज़िंदगीअ खे मामूल ते आणे सघनि। तमामु घणी ॾुखियाई आहे, परेशानी आहे, अलाह न करे सुभाणे अहिड़ो ॾींहुं वरी तव्हां असांजी ज़िंदगी में बि अचे, पंहिंजो पाण खे उते फील कंदा कयो, पंहिंजो पाण खे उते महसूसु कंदा कयो जॾहिं कंहिंखे दर्दमंद खे ॾिसो, दर्द में, तकलीफ़ में, परेशानीअ में, त पोइ पाण खे उते महसूसु कंदा कयो त मां हिते आहियां ऐं आउं हिन वक़्तु परेशानी में गुज़री रहियो आहियां, त पोइ तव्हांखे अहसासु थींदो ऐं पोइ तव्हां हुनजी सही तरीक़े सां हेल्प करे सघंदो। असांखे कैफ़ियत ख़बर पइजी सघंदी त अॻे वारे माण्हू जी छा कैफ़ियत आहे। अक्सर जॾहिं इहे शयूं थींदियूं आहिनि त पाण ई रियलाइज़ कंदी आहियां त जेकॾहिं असांजे घर में ईअं पाणी अचेव हा त असांजी छा कैफ़ियत हुजेव, असां उन शइ खे कीअं हैंडल करियूं, असां उन शइ खे टैकल कीअं करियूं आहे, त उहे ई शइ खे महसूसु करे उन्हनि जी मदद करियूं। ऐं सिंध अवां सभिनी खे सॾे रही आहे ऐं अवां सभिनी खे ॾिसी बि रही आहे, त बराए महिरबानी उनजी मदद करियो। जेके बि सिंध वासी आहिनि, या मुंहिंजे ख़्याल सां पूरे पाकिस्तान जे बारे में जेकॾहिं ॻाल्हि असां करियूं त बलोचिस्तान जी सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु आहे, बलोचिस्तान वारनि जी मदद करियो। ऐं गवर्नमेंट खे असां बार बार गुज़ारिश कंदा आहियूं त रियासत जेको कमु करे सघे थी, गवर्नमेंट जेको कमु करे सघे थी, उहो आम माण्हू कमु नथो करे सघे, त गवर्नमेंट जेको आहे उहो घणे खां घणो कमु करे। असलामा साहिबु असांखे इहो ॿुधाइजो त जीअं डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त जेकॾहिं अलाह जे घर में को माण्हू वञे थो त उहो अलाह ताला खे पसंदि तॾहिं वञे थो। हलो ठीकु आहे, उहो बि थी वियो, नमाज़ पढ़ण लाइ असां अलाह जे घर हली वियासीं, पर उन खां पोइ असां घर खां ॿाहिरि निकिरी करे बुरा अहमाल करियूं, उनजे बंदनि खे हर्ट करियूं, उन्हनि सां बदतमीज़ी करियूं, उन्हनि जा हक़ खायूं, त पोइ असां छा थी सघूं था? पर मां हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बेड कंदुसि, साईं जी ॻाल्हि ज़रूरी न आहे त सभई मुतफ़िक़ बि हुजूं। अलाह जे घर में उहो ई माण्हू वञे जेको हुनखे प्यारो आहे। साईं वरी मिसाल ॾिनो, तव्हांजे घर में केरु ईंदो जेको प्यारो हूंदो, अज़ीज़ हूंदो, कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि जेके असांखे न वणंदा आहिनि, मजबूरीअ में उहे अची वेंदा आहिनि, असांखे रिस्पेक्ट करणी पवंदी आहे, लिहाज़ रखणो पवंदो आहे। इहो ज़रूरी मुंहिंजे ख़्याल में न आहे त उहो जेको वञे थो उहो नेक हुजे,
उन्हनि जा कम बि पाण ॾिसूं था कॾहिं कॾहिं। बहरहाल जी साईं, इन गुफ़्तगू खे मां थोरो अॻिते वधाईंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुआशिरे जे अंदरि अखि खोली काबतुल्ला शरीफ़ मुशरिकनि सां भरे पियो। सही मके वारा जेके बि माण्हू हुया उन्हनि 360 खुदा बणाया हुया सही ऐं मके जे अंदरि काबतुल्ला में अंदरि ई रखिया। सही ऐं अबू जहल उतबा शीबा जेके बि मुखालिफ़ीन इस्लाम हुया उहे सभु अलाह जे घर में हूंदा हुआ ऐं अलाह जा मञण वारा उहे घर खां ॿाहिरि हूंदा हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि जॾहिं काबतुल्ला में वञण जो इरादो रखंदा हुआ त इजाज़त न ॾींदा हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे। ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला जीअं तव्हां सवाल कयो क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। यानी निमाज़ जेका आहे माण्हूअ खे मुस्लमान खे निमाज़ जेको पढ़ंदड़ आहे उन जे निमाज़ जे क़बूलियत जो हिकिड़ो सबबु ऐं हिकिड़ी वजह इहा बि आहे त इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। जेको निमाज़ पढ़े थो उहो लाज़मी आहे त फहश ऐं मुनकर कमनि खां पासो करे। फहश कम मतिलबु लाज़िम थी थो वञे, लाज़िम थी थो वञे। ठीकु आहे, जेकॾहिं उहो माण्हू फहश ऐं मुनकर कमनि खां बचे थो पियो त इन मां इहो अंदाज़ो लॻायो वञे त उन माण्हूअ जी निमाज़ क़ाबिल क़बूल आहे। ठीकु आहे, उहा निमाज़ उन जी क़ाबिल क़बूल थी वञे, उन जे करे उहो इंसानु बुराईअ मां बची थो वञे। बुराई करे थो त नमाज़ मतिलबु क़बूल नथी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकिड़ो नमाज़ी निमाज़ पढ़ंदो आहे पर उन जी निमाज़ उन जे जिस्म खां मथे वेंदी न आहे, उन जे मुंहं ते मोटाई हणी वेंदी आहे। इन जो मतिलबु आहे त घरों निकिरंदो निमाज़ लाइ ईंदो निमाज़ जे अंदरि ख़ुशू ख़ुज़ू न हूंदो त उन जी निमाज़ क़ाबिल क़बूल न आहे। ध्यानु न हूंदो, तवजा न हूंदी ऐं इहे जेको मामलात न हूंदा त उन जी निमाज़ क़ाबिल। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो त बुरे में बुरो चोर उहो आहे जेको निमाज़ मां चोरी करे। उहा साहबनि पुछा कयो अल्लाह जा रसूल उहा निमाज़ मां चोरी कीअं थींदी आहे, शइ कंहिंजी मोबाइल कंहिंजा पैसा त चोरीअ जी ख़बर पए थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रुकू ऐं सिजदा ठाहे ठाहे अदा न करणु इहा निमाज़ जी चोरी आहे। असांजी निमाज़ असांखे मुतक़ी नथी बणाए, ख़ुशू ख़ुज़ू पैदा नथो थिए। छा उन जो सबबु इहो त न आहे असां जेका नमाज़ जल्दी जल्दी अदा कंदा आहियूं, उन आयात ते तवजा न कंदा आहियूं, जेके पढ़ंदा आहियूं उन ते गौर न कंदा आहियूं। जेकॾहिं इहो आहे त पोइ उहा निमाज़ फ़र्ज़ियत त अदा थी वेंदी। ठीकु आहे, फ़र्ज़ियत त अदा थी वेंदी। जेकॾहिं को माण्हू बुखियो हूंदो आहे, का शइ उनखे जाइज़ नाजाइज़ खारायो, बुख त हली वेंदी। ठीकु आहे, पर उनखे तंदुरुस्ती सिहत न ॾींदी उहा शइ। अहिड़े तरीक़े सां फ़र्ज़ियत लही वेंदी, पर उन फ़र्ज़ियत सां गॾोगॾु जेका निमाज़ माण्हूअ खे मुतक़ी बणाईंदी आहे उहा तक़वा उन जे अंदरि इन जे करे न ईंदी त उहा उन माण्हू निमाज़ खे जेको हक़ आहे उन तरीक़े सां अदा न कयो। ऐं हिकिड़ो विच में तव्हांखे ॿुधाईंदो क़ुरान मजीद जे अंदरि आहे फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम साहून। निमाज़ त पढ़ंदा आहिनि, निमाज़ी त हूंदा आहिनि, मर्द हुजनि औरतूं हुजनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि, मस्जिद में ईंदा आहिनि। अलाह ताला फरमायो अहिड़नि निमाज़नि लाइ वैल आहे, हलाकत आहे, तबाही आहे। छाकाणि फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम साहून, उहे निमाज़ुनि में सुस्ती कंदा आहिनि। इहे आयतूं इहे सूरतूं सूरे माण्हुनि जी आहिनि, पढ़ंदा आहियूं पर असां इन ते गौर न कंदा आहियूं। निमाज़ बि पढ़े थो, सुस्ती करे थो, उन निमाज़ जी निमाज़ जेका माण्हू अल्लाह तबारक व तआला क़बूल न कंदो। इन जे करे जेका शइ असां निमाज़ में पढ़ूं उन पढ़ण सां गॾोगॾु उन्हनि अल्फाज़ ते, आयात ते, सूरतुनि ते जेका गौर कयूं, तवजा कयूं। असांजे मुल्क जो एक्स वज़ीर आज़म रही चुको आहे, उहो जॾहिं बि को ख़िताबु कंदो हो त इया का नअबुदु व इया का नस्ताईन चवंदो हुयो। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा आहे, ए अल्लाह असां इया का नअबुदु, असां तुंहिंजी ई इबादत कयूं था, तोखां ई मदद घुरूं था। असां तव्हां हर माण्हूअ मां हर मुस्लमान इहा दुआ निमाज़ में पढ़ंदो आहे। जॾहिं निमाज़ खां ॿाहिरि वेंदो आहे त असांखे मामलात जी ख़बर हूंदी आहे, उन जा अमल ॿिया उहे मददूं ॿियनि खां पुकारींदा। उन जे करे असांजूं निमाज़ूं अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में इन जे करे क़ाबिल क़बूल न हूंदियूं आहिनि त ख़ुशू ख़ुज़ू न आहे। ठीकु आहे, ख़ुशू ख़ुज़ू जे हवाले सां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां हिकु वाक़ियो पेश अचे थो। साईं जिन खे बि ख़बर हूंदी, तव्हांखे बि ख़बर हूंदी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े मार्के ते हुया, जंग जे मैदान ते, पोइ पहिरे जे लाइ ॿिनि माण्हुनि खे खड़ो कयो वियो, बीहारियो वियो। उन में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु बि हिकिड़ो ॿियो सहाबी हुयो। हिकिड़े सहाबीअ पहिरों ॾिनो, पहिरों ॾियण खां पोइ हज़रत अलीअ खे उठायो वियो त तव्हां पहिरों ॾियो। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु चयो त पहिरों त उहो ई ॾियां थो, निमाज़ छो न पढ़ां। ठीकु आहे, निमाज़ जॾहिं उन नीति त अॻियों दुश्मननि
माना ॾिठो त को माण्हू बीठो आहे, हिकिड़े चयो माण्हू न आहे वण आहे थुड़ आहे, उन जो तीर हलाईंदासीं ख़बर पवंदी माण्हू हूंदो किरी पवंदो, जेकॾहिं माण्हू न हूंदो त पोइ ख़बर पइजी वेंदी। जॾहिं बि उन सां गॾु गॾु उन्हनि तीर हणायो हज़रत अली रज़ी ताला अन जिन जे रान में जंग में लॻो ऐं उहे निमाज़ में महव हुआ, ठीकु आहे, निमाज़ जे अंदरि महव ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमानो आहे निमाज़ ईअं पढ़ क अनक ताबुदुल्लाह क अनक तराह, तूं अलाह जी इबादत ईअं कर ॼण तूं अलाह खे ॾिसें थो। असां तारिक रोड मुख़्तलिफ़ शॉपिंग मॉल्स में वेंदा आहियूं, उते लिखियलु हूंदो आहे कैमरा की आंख आपको देख रही है, ठीकु है, असां उते डॾंदा आहियूं, भउ कंदा आहियूं, ग़लति कमु न कंदा आहियूं। अलाह जी अखि जेका आहे असांजे मथां आहे उहो तवजा मोबाइल खां ऐं कैमरा खां जेको डपु आहे अलाह वारो डपु ओतिरो बि माण्हुनि में न हूंदो आहे। उनजे करे जेकॾहिं अलाह तबारक व ताला जो डपु हर हाल में माण्हू जे अंदरि अची वेंदो, पैदा थी वेंदो, त इंसान जे अंदरि तक़वा, परहेज़गारी, ख़ुदा जा ख़ौफ़ ऐं निमाज़ समरात ॾियणु शुरू कंदी। पर अलाह जो डपु इन जे करे त नथो थिए भला, त चवंदा आहिनि त अलाह पाक 70 माण्हुनि खां वधीक प्यार कंदो आहे, अमड़ त पाण खे बख़्शिश ॾींदी आहे न। अलाह तबारक व ताला अलाह सां मोहबत हुजणु खपे या अलाह खां डपु हुजणु? अलाह सां मोहबत हूंदी त उन जे अहकामात ते हलंदो। तव्हां पंहिंजी वालदा सां मोहबत कयो था, वालदा चए थी पुट सुबुह जो मां न उथी सघंदुसि, संडे वारे ॾींहुं तव्हां नाश्तो कंदो पचाईंदव, तव्हां चवंदव अम्मा मूंखे तव्हां सां त ॾाढी मोहबत आहे पर मां नाश्तो न पचाईंदुमि, तव्हां पाण कजो, घर जो कमु तव्हां पाण कयो, मोहबत मूंखे तव्हां सां तमामु घणी आहे पर हीउ कमु तव्हां पाण कयो। मोहबत उहा दावा सची थींदी न थींदी, त इन जो मतिलबु आहे त मोहबत जी दावा जे अंदरि उहो अमल बि माण्हू करे ॾेखारे। अलाह तबारक व ताला माण्हुनि खे ॾेॼाइण लाइ तख़लीक़ न ई कयो, अलाह ताला सां मोहबत कयो। मोहबत इहा बि मोहबत तव्हां ॾिठी हूंदी, वालदेन, ॾाॾा ॾाॾियूं, नाना नानी, वॾा माण्हू जेके हूंदा आहिनि एतिरा वारा, उन्हनि सां मोहबत हूंदी आहे। उन मोहबत जे अंदरि असां आवाज़ बि बुलंद न कंदा आहियूं, डपु बि न कंदो आहे, उन्हनि जी फरमाबरदारी बि कंदो आहे, ख़्याल बि कंदो आहे। त अलाह सां मोहबत हुजे, उन मोहबत जे अंदरि अलाह जी नाफ़रमानी न हुजणु खपे। जेकॾहिं सिर्फ़ु नाले जी मोहबत आहे, अम्मा वारी मुंहिंजी तोसां मोहबत आहे पर हीउ कमु मां न कंदीमांइ, पाण कजांइ, त उहा सिर्फ़ु नाले वारी मोहबत आहे, उहा मोहबत कम जी न आहे। अच्छा, डॉक्टर साहब मौजूद है। डॉक्टर साहब हमें ये बताइएगा कि नमाज में अक्सर ये चीज़ होती है कि हम नमाज जब पढ़ना शुरू करते हैं तो बहुत सी सोचें हमारे जहन में चलती हैं, बहुत सी बातें चलती रहती हैं, दुनिया की सारी बातें हम नमाज में आके सोचते हैं, तो क्या वो नमाज कबूल होती है? आजकल तो मैं देख रहा हूँ कि नमाज के दौरान ही किसी का फ़ोन आ जाता है, वो भी अटेंड भी कर रहे हैं लोग, कहीं इमरजेंसी है, कोई मसला है, पता नहीं क्या है, तो क्या कहेंगे इस पे? बड़ा रेलेवेंट सवाल है आजकल के सोसाइटी के हवाले से। नमाज तो कबूल है, नमाज कबूल है, नमाज की नीयत की आपने, घर से निकल के नमाज की जगह तक आप पहुंच गए मस्जिद में, नमाज का सवाब मिल रहा है आपको। जैसे हज़रत ने कहा कि एक तो सबसे बड़ा फ़र्जियत तो अदा हो गई। दूसरा ये है कि इसमें एक और कॉन्सेप्ट है कि चोर कहाँ जाता है, उसको पता होता है कि यहाँ से कुछ मिलेगा तभी वहाँ जाता है, किसी खाली झोपड़ी में, खाली घर में नहीं जाता। सही बात। जहाँ कुछ माल होता है वहाँ जाता है। तो ये शैतानी ख्याल, यानी दुनिया के ख्याल, दुनिया भी हमारे दुश्मनों में शुमार है। दुश्मन दुनिया, शैतान, हमारा नफ्स, ये सब हमारे दुश्मन है। ये हमें अपनी तरफ खींचते रहते हैं। दुनिया के ख्यालात, उसमें फिर शैतान तो हदीस पाक भी है ना कि दुनिया की मोहब्बत और अल्लाह ताला की मोहब्बत एक दिल में जमा नहीं हो सकता। सही बात है। तो ये मतलब एक बड़ा खूबसूरत कॉम्बिनेशन है। सही। और इसी में हमें आजमाइश के लिए भेजा गया कि दुनिया में रह के आपको उसकी तरफ मुतवज्जो होना है, विच इज़ नॉट एन ईजी जॉब। ठीक है ना, आसान नहीं है। और जो कर गुजरता है वो फिर वो जन्नती है। सही। सबसे बड़ी बुनियादी चीज़ ये है कि हमारा यानी इंसान का, इब्ने आदम का मकाम जो है वो जन्नत है, पक्का। सही। हज़रत आदम अलैहिस्सलाम को जन्नत से निकाल कर यहाँ जस्टिफिकेशन के लिए, उसके लिए भेजा, सफाई सुथराई के लिए भेजा है कि तुम अपने आप को अहल करके वापस अपने घर में आ जाओ। सही। ठीक है, ठीक। उसके लिए अल्लाह ने ज़ाब्ता बना दिया जो अंबिया से होता हुआ हम तक पहुँचा कि ये अल्लाह का अहकाम है, इनको इस तरीके से पूरा करना है। सही। और यहाँ से कामयाब होकर वापस घर में चले जाओ। सही सही। मुसलमान के लिए मैंने एक जगह बहुत अच्छा सुना कि फरमाते हैं मुसलमान के लिए 2 जगह हैं जहाँ
जन्नत की तैयारी होगी। अच्छा, तीसरी कोई जगह नहीं। सही पहली ये दुनिया है। सही। जन्नत में वापसी की तैयारी या तो इधर कर लो, जन्नत तुम्हारा घर है, नॉट डिनाइड। अगर यहाँ पर नहीं करते तो फिर जहन्नम में रह के आपकी धुलाई होनी है, वहाँ से आप धुलने धुलाने के बाद फिर आप जन्नत में चले जाएं। सही। तो सोचने वाली बात यह है कि किस में इतनी जुर्रत है कि एक लम्हा भी उस धुलाई के लिए जहन्नम में जाने के लिए तैयार हो। सही। जब धुल कर ही जाना है तो यहीं पे धुल जाए, नहीं धुलेगा तो वहाँ धुलेगा। सही। धुलाई मतलब आप समझ रहे हैं, धुलाई का मतलब हम सही, हाँ। मुख्तलिफ मानव, एक तो धोबी की धुलाई होती है, सही। सही। एक हिसाब किताब के बाद ही एक मारपीट की धुलाई होती है, पुलिस एक पुलिस वालों की धुलाई होती है। तो ये जो धुलाई आगे होनी है, या तो इधर धुल जाओ, और वो धुलाई इन सब से सख्त है। वो सख्त है, हाँ, ये वो सख्त है। पुलिस उसका वाली एक धुलाई भाई लम्हा, कुछ भी नहीं उसका है। एक लम्हा हमसे बर्दाश्त नहीं होगा। हमें हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सब बता दिया सही। कि वहाँ पर क्या कुछ है। उलमा आज हमें सब बताते हैं कि वहाँ क्या है। अगर उसके लिए हम तैयार हैं, इतनी हिम्मत है, तो ऐसी ज़िंदगी गुजारें। और अगर वहाँ नहीं जाना चाहते तो फिर यहाँ धुल जाएं, ताकि आपको सीधा जन्नत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त पहुँचा दे। सही। सही। तो वो जो आपका सवाल है कि वसवसे और ख्यालात आते हैं, तो ये तरबियत है। ये नमाज जो आप जिस नमाज का सवाल कर रही हैं, वो तरबियत के बाद ही आता है। और उसके लिए फरमाया गया कि जैसे हम सारी दुनिया के सारे काम सीखते हैं, इसी तरह नमाज को भी सीखना है सही। कि वो कैसी नमाज हो कि जो हमें जन्नत में दाखिल करने के लिए तैयार कर दे। और इसके लिए हम अगर तरबियत अपने आप को तरबियत में पेश करें, या ख़ुद हमें कुछ सिखाने के लिए आ जाए, तरबियत याफ्ता होना पड़ेगा। तरबियत ज़रूरी है, ज़रूरी है, सीखना ज़रूरी है। चले नात बहुजूर सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनने की सादत हासिल करते हैं। जी, इकरा के चौथा जी। संग्राम। मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है। मेरा दिल भी तो अपने साथ ले जा, मेरा दिल भी तो अपने साथ ले जा, अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है। नवासों का सदका बांटते हैं, नवासों का
सदका खा रहा है। ज़माना उनका सदका खा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। सुभान अल्लाह। वाह वाह, इहो इश्क आहे ऐं इहा कैफ़ियत ॾाढी सुहिणी कैफ़ियत आहे। अल्लाह ताला सभिनी खे असांखे अॻ में दिलि वञे। जी वाह वाह, शाइर जो ॾाढो ख़ूबसूरत ख़्यालु हुयो। हिते ब्रेक वठूं था पाण, नंढो ब्रेक आहे, जल्दी मोटी ईंदासीं, तव्हां गॾु रहिजो। सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सिंध पई थी सघे। अॼु कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि कंदासीं जेकी दिलि खे बि टच करनि ऐं ख़ासि तौर ते उन्हनि ते अमल करे वरी पाण फैज़याब बि थियूं, रस्तो बि मिले, गस बि मिले। सो असां सां गॾु ॿ मोज़िज़ शख़्सियतूं वेठियूं आहिनि, क़ुरान हदीस जी रोशनी में ॾाढियूं सुहिणियूं कुझरियूं थियनि पियूं। हा, ऐं डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई हुई उन ॻाल्हि खां अलामा साहब खां पुछंदसि त अलामा साहब जीअं चयो त दुलाई जेका आहे उहा हिते थिए या असांजी दोज़ख में वञी थिए त पोइ असांखे जन्नत मिली सघे थी। त मूंखे इहो ॿुधायो जेका असांजी हीअ सूरत हाल आहे, अव्हांखे हीअ पिक्चर्स नज़र अची रहियूं हूंदियूं, अव्हां बि इन खां वाक़िफ़ आहियो, किथे असांजी दुलाई त न आहे इहा। इहा जेका दुलाई थी रही आहे त छा इहा दुलाई बराबरि आहे जेका दोज़ख में थियण वारी आहे? असांजे मुआशरे जे अंदरि जेको तमामु ग़लति हिकिड़ो फ़िक्र ऐं सोच पाती वञे थी, असांजे मुआशरे में नज़र अचे थी। जी, त जेको ज़िलज़िलो सैलाब ईंदो आहे त असां उनखे अलाह जो अज़ाब चवंदा आहियूं। एग्ज़ैक्टली, हा। अलाह जो अज़ाब न हूंदो आहे। अलाह जो अज़ाब जॾहिं ईंदो आहे त उन अज़ाब मां हिकु फ़र्द बि बची न निकिरंदो आहे। ठीकु आहे, इहा ॻाल्हि ज़हन में रखे। जेकॾहिं अलाह जो अज़ाब आहे त पोइ माण्हू सैलाब मां निकिरी करे ॿाहिरि आया, बची विया। फ़िरऔन जे लश्कर ते अज़ाब आयो त उन मां को हिकु शख़्स बि न बचो, पूरो जो पूरो लश्कर उनजो करक थी वियो। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते अज़ाब आयो त उहे सभु नस्तो नाबूद थी विया। अज़ाब उहो हूंदा जो अल्लाह तबारक व तआला पेशगी नबीअ जे वाताम माण्हुनि खे ख़बर ॾींदो आहे, ॿुधाईंदो आहे त हाणे अज़ाब ईंदो, हीअ ॻाल्हि मञो वरना अज़ाब ईंदो। हिन वक़्तु हिन वक़्तु अज़ाब जी सूरत न आहे जेका अॻिन उम्मतुनि ते हूंदी हुई। हीअ आज़माइश आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबशिर साबिरीन। तव्हांखे आज़मायो वेंदो, तव्हांजे मालनि जे ज़रिए, तव्हांजे जाननि जे ज़रिए, तव्हांजे फसलनि जे ज़रिए, ठीकु आहे, आज़मायो वेंदो। ऐं जेके माण्हू उन ते सब्र कंदा फबशिर साबिरीन, सब्र करण वारनि खे बिशारत मिलंदी। सब्र करणु बि नेकी आहे, अजुर आहे, सवाबु आहे। इन अल्लाह मअ साबिरीन। ऐं हीअ जेका ॻाल्हि असां तव्हां जेका ज़िक्र कई अज़ाब ऐं मुसीबत जी, इहा अल्लाह तबारक व तआला जी आज़माइश आहे। अज़ाब उन सूरत में वेंदो आहे जेके अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जे उलट ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। जे अल्लाह जे नाज़िल करदा कानून मुताबिक़ फ़ैसिलो नथा कनि उहे ज़ालिम आहिनि। फ़ैसिलो न तव्हां करे सघो था, न अदी करे सघे थी। पाकिस्तान जो कोई बि अवाम फ़ैसिलो न ई कंदो। जेकॾहिं अज़ाब हुजे हा त इहे अज़ाब कोर्टुनि जे मथां अचनि। मुक़नना इदारा कानून ठाहींदा आहिनि। ट्रांसजेंडर बिल जेको पास कयो वियो आहे, कानून अवाम असां तव्हां न ठाहियो आहे। अज़ाब अचे त पार्लियामेंट ते अचे, अज़ाब अचे त भला चूंडियल नुमाइंदनि ते छो थो अचे? अज़ाब अचे त चूंडियल नुमाइंदनि ते छो नथो अचे? अज़ाब रेडी वारे ते, ग़रीब ते, मिस्किन ते, अबूज ते। इन जो मतिलबु आहे त इहो अज़ाब न आहे, इहो हथरादू पैदा कयल जेको आहे शइ आहे, ना अहली आहे, वक़्तनि जी एहसास ज़िमेदारी न आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हिकिड़ो फ़रमान आहे, क़ौल आहे, जेकॾहिं फ़ुरात नदीअ जे किनारे ते कुतो बि बुख खां मरी वियो, क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला मूंखां पुछा कंदो। इहो एहसासु आहे। हिते एहसासु छा आहे? जेका बि एड ॿाहिरां अची वई आहे, UN खां, बर्तानिया खां, तुर्कीअ खां, जेका बि, इन मां हिकु दाणो बि अवाम ताईं न पहुचे, इहा इन्हनि जी ज़िमेदारी आहे। इहे सभु शयूं टेंट वग़ैरह वग़ैरह सभु इन्हनि जे महलनि में अज़ाब हुजे त उन्हनि ते अज़ाब अचे। सूद उहे खाइनि
ठीकु आहे, कानून उहे पास कनि, फ़ैसिला उहे कनि, इहे टे शयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, कानून अलाह जे ख़िलाफ़ु मां तव्हांखे आयत ॿुधाई, वमल्लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुम ज़ालिमून, ज़ालिमनि ते अज़ाब अचे, फ़ैसिला केरु कंदो आहे, जज कंदा आहिनि, कोर्टूं कंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा कानून जेके अलाह जे अहकामात जे उलट केरु कानून पास कंदा आहिनि उहे पार्लियामेंट कंदी आहे, उहे सभु बचा पिया आहिनि। ऐं उन खां अलावा सूद आहे, अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमाए त जेको सूद फ़ज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, जेको सूद नथो छॾे उहो अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंग थो करे। जंग कनि उहे, सज़ा असां ते, जंग कनि इहे माण्हू, सज़ा अॿोजनि ते, ॻोठाणनि ते, ग़रीबनि ते, मिसकिननि ते। त इहो कॉन्सेप्ट ई बिल्कुलु ग़लति आहे। पंहिंजियूं नाअहलियूं बचाइण जे ख़ातिर आवाम जे मथां इहा ॻाल्हि थोपी वञे थी पई त इहो अलाह जो अज़ाब आहे, अज़ाब न आहे, नाअहली आहे। ॿाहिरि मुल्कनि में बारिश ईंदी आहे, एंजॉय कंदा आहिनि, काफ़िर मुल्कनि में त सदाईं बरसात हूंदी आहे, ठीकु आहे, एंजॉय कंदा आहिनि। उते ईमानदारी आहे। पाकिस्तान में मुस्लमान आहियूं, इस्लाम न आहे। पाकिस्तान जे पार्लियामेंट जी पेशानीअ ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे, पेशानीअ ते कानून उन जे उलट पास कंदा आहियूं। सभु दुनिया जा पाकिस्तान जा शराबी ऐं करप्ट क़िस्म जा माण्हू उते जमा आहिनि। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मदद असांखे काफ़र था कनि, मदद उहे था कनि, मदद उहे था कनि, उहे काफ़र मुल्क कनि, काफ़राणियूं पाण अचनि हिते, पाण एंजेलिना जोली सिंध में घुमे थी पई। ऐं पाकिस्तान जो सिंध जो जेको आहे हीरो, जंहिंखे आसिफ अली ज़रदारी चवनि था, उहो हिकु सेकंड बि न निकिरंदा सिंध माण्हुनि जी मदद लाइ। इन जो मतिलबु आहे त उहे ख़ुशि आहिनि, आसिफा हुजे हुते, बख्तावर हुजे हुते, बख्तावर हुजे हा, बिलावल हुजे हा, पाण हुजनि हा, ऐं पंहिंजे इलाइक़नि खे बचाइनि, पंहिंजूं ज़मीनूं बचाइण जे ख़ातिर सिंधुनि अॿोजनि खे जेको आहे उन्हनि सैलाब जे भर चढ़ाए छॾियो। इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा त सरहद KPK में बि सैलाब आयो, उते माण्हू तव्हांखे टेंटनि में रोडनि ते वेठे नज़र आया। हिकिड़ी वीडियो बि तव्हां ते पहुती। पंजाब में बि आयो सैलाब, पंजाब जा माण्हू बि तव्हांजी सिंधियुनि वांगुरु ईअं दरबदर आहिनि। मतिलबु छा आहे त असांजा हाकिम नाअहल आहिनि। नाअहल माण्हू खे जेकॾहिं का शइ ॾींदव न, पोइ उहो क़ौम जो बेड़ो। डॉक्टर साहब आप क्या कहेंगे, आपकी क्या राय है इस पे? थोड़ी सी रोशनी इस पे आप भी डाल लें, अपना ऐसा डाल लें भाई। मुश्किल टॉपिक है। मकसद मैं मतलब मैं समझता हूँ कि ये अल्लाह की तरफ से आजमाइश है, जैसे हज़रत ने कहा। अब आजमाइश फ़र्द पर तो नहीं, ये तो पूरी कौम के ऊपर है। सही, पूरी कौम यकजा हो कि इस आजमाइश से निकलने का इरादा, कोशिश, मेहनत करे और इसमें जानों का, मालों का नुकसान कम से कम हो। इसमें मैं समझता हूँ कि एक तो ये कि ये जो पानी खड़ा हुआ है, ये यूँ समझ लें कि आपका टॉयलेट ओवरफ्लो हो गया और उसमें आप खड़े हुए हैं, उसी में बैठना है, उसी में लेटना है, उसी में आपको बैठकर खाना है। मुमकिन नहीं है। सही, ठीक है, ये आप नहीं कर सकते। मतलब इंसान को अल्लाह ने इतनी हिस्स दी है नफासत की कि ये सारे काम वो उस टॉयलेट के पानी में खड़ा हो। मतलब वहाँ जो ये सूरत हाल है तो वहाँ कोई सीवरेज सिस्टम तो है नहीं, ठीक है। तो जिन टॉयलेट्स में वो जाके फारिग होते थे और उनका रिफ्यूज़ जहाँ जमा होता था वो अब इसी पानी में मिक्स हो गया। सही, अगर सीवरेज सिस्टम हो भी तो वो चोक्ड है, ब्लॉक्ड है या इनसफिशिएंट है टू फ्लो इट आउट। सही, वो भी नहीं है वो सफिशिएंट। जैसे मिसाल के तौर पर कराची में जब आता है सैलाब, ये मतलब बारिशें होती हैं और जब ओवरफ्लो हो जाते हैं, नाले ओवरफ्लो हो जाते हैं, तो हालांकि सिस्टम है लेकिन वो ओवरफ्लो हो जाते हैं। तो दोनों सूरतों में ये ओवरफ्लो है। सही, इससे पहले तो इंसानों को, जानवरों को, जो हमारे काम के मखलूक़ात हैं, इवन जो नहीं हैं, उनके लिए सर्वाइवल का बंदोबस्त किया जाए। और इनको आसान तरीन रास्ता मेरी निगाह में ये है कि इवैक्यूएट किया जाए। सही, इनको वहाँ से निकाल के महफूज खुश्क मकामों पे पहुँचाया जाए और वहाँ पर उनके सोने, उठने, बैठने। फिर ये बीमारियों के बारे में बात होती है कि इसमें यकीनन अगर आप टॉयलेट में ज़िंदगी गुजार रहे हैं तो बीमारी होंगे। सही बात, तो बीमारियाँ तो हैं, दैट इज़ स्ट्रेट अंडरस्टूड। लेकिन जो एक चीज़ जिस पर हम तवज्जो नहीं दे पाते हैं वो मेंटल है। मतलब इनकी बेबसी का आलम देखें, इनकी मायूसी का आलम देखें। इंसान सोशल एनिमल है, वो रिएक्ट करता है। Exactly. वो अपने अतराफ़ के माहौल से रिएक्ट करता है, उस पर उसका असर लेता है, उसके मुताबिक अमल करता है। मतलब इतनी बेबसी, महरूमी, मायूसी इस वक्त हम जो
तस्वुर कर सकते हैं उस सोसाइटी, मतलब उस सूरत हाल में 3 करोड़ अफराद अगर इस मायूसी से, बेबसी से दो चार हैं, तो इसके लिए पूरी कौम का फ़र्ज़ है, हमारा, हम पर हक़ है इनका कि हम कोई ऐसा अमल करें कि इनको कम से कम ऐसी सिचुएशन से निकाल के इवैक्यूएट करके वहाँ पहुँचा दें कि जहाँ ये आसानी की, इसका इंतज़ार, इसका बंदोबस्त कि पानी वहाँ से निकल जाए, वो वक्त लेगा। पानी, मतलब एक मेरी बेटी ने पूछा कि ये क्यों आया सैलाब, कैसे आता है, मैकेनिज़्म क्या, तो दरिया ओवरफ्लो हुआ। दरिया एक ट्रैक था जिसमें से पानी ने गुजरना था, सही सही, वो इतना पानी आ गया कि वो ज़्यादा पानी आ गया, उस पैसेज से नहीं गुजर पा रहा, तो वो ओवरफ्लो हुआ। लेकिन उसको रिवर्स, जब अब ऊपर से पानी आ नहीं रहा, तो इट शुड गो बैक टू द ट्रेंच, वो उस रास्ते पे वापस चले जैसे आया वैसे चले जाना चाहिए। लेकिन क्यों नहीं जा रहा है? रुकावटें हैं, लोगों ने इस पानी की वापसी का रास्ता बंद कर दिया हुआ है। सही बात। इस पानी के फ्लो को रीडायरेक्ट किया गया। मिसाल के तौर पर आपकी मिसाल वही कि टॉयलेट में कचरा फंसा दिया है हमने, यही बात हो गई वो। और फिर नहीं उसमें ये हुआ कि पड़ोस के घर में भी चला जाए। वो आपने अपनी जो देवड़ी थी उसमें जो आपने दराज बना दी, उसमें रास्ता सुराख बना दिया कि जी ओवरफ्लो करके पड़ोस के घर में चला जाए। मतलब मैं ब्लेम गेम में बिलीव नहीं करता, लेकिन हमने सुना ही है कि कुछ लोगों ने अपनी ज़मीनों को बचाने के लिए वो जो रुकावटें थी पानी के, मतलब जो पर्पसली उन्होंने बनाया था कि पानी हमारी ज़मीन को मिले, अब वो ओवरफ्लो हो गया तो उन्होंने वो तोड़ दी वो रुकावटें कि वो दूसरों के खेतों को जाके बर्बाद कर दे। अब वहाँ पर एक छोटी सी नाली बनाई उन्होंने ताकि पानी वहाँ से ड्रेन आउट हो जाए, लेकिन अब उस पानी को रिवर्स का रास्ता चाहिए। वो नहीं है, सफिशिएंट नहीं है। पानी वहाँ से आया था प्रेशर से, यहाँ प्रेशर नहीं है, तो ये पानी खड़ा रहेगा। पानी जितना अरसा खड़ा रहेगा, पानी खड़े पानी में सड़ान पैदा होती है, बीमारियाँ पैदा होती हैं, बीमारियों की अफजाइश होती है। चलो ये भी बताएं, पेशेंट आ रहे हैं आपके पास ऐसे कोई? पेशेंट क्यों नहीं आएंगे? पेशेंट क्यों नहीं आएंगे? पेशेंट, बल्कि मैंने तो अब कि सैलाब की मतलब सूरत की बात ऐसी हैं कि जो मतलब बयान से भी बाहर हैं। मतलब औरतों का हैज का जो इखराज है वो कहाँ होगा? मेरे जो फुजला है वो कहाँ जाएगा? मेरे पास तो अब मुझे पता नहीं मेरा टॉयलेट कहाँ है। सही बात है। तो मुझे तो मज़ारे अपनी ज़रूरतों से तो फारिग होना है। सही बात है। वो कहाँ है, कहाँ जाएगा, किस जगह पे? सही। तो वो बस यूँ समझें कि हम टॉयलेट में रह रहे हैं। सही बात। ये जो देहातों में जो लोग रह रहे हैं जहाँ पे पानी खड़ा हुआ है, वो टॉयलेट्स में रह रहे हैं। टॉयलेट में इंसान की ज़िंदगी नहीं गुजर सकती, वरना अल्लाह ने खुशकी तरीका निज़ाम न बनाया होता। सही बात है। ठीक है ना, अल्लाह ने इंसान को खुशकी पे आबाद किया है। इनको अल्लाह के लिए खुश्क जगहों पे पहुंचाना ये हमारी जिम्मेदारी है। वो वैसे साहब माना फितरत सां पाण हथ चुरांद कई आहे, जंहिंजो नतीजो इहो आहे। दरिया जा रास्ता बंदि करे छॾिया आहिनि, कब्ज़ा कया, कचे ते कब्ज़ा कया, दरिया खोटरिबो आहे, उहो खोटराई छॾे ॾिनीसीं। ऐं उन जे करे इहो चयो, जीअं साईं जिन ॻाल्हि कई ऐं तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त हिते 2 खां 3 करोड़ माण्हुनि जेका मुतासिर थिया आहिनि। ठीकु आहे। ऐं पाकिस्तान जी टोटल जेका आवाम आहे तक़रीबन 22-23 करोड़ आहे। ठीकु आहे। इन आबादीअ जे अंदरि जेको असां वटि फंड आयो आहे, लेकिन असां इन्हनि सिंध जे जेके सैलाब मुतासिरीन आहिनि इन्हनि खे फंड इहो ॾियूं बि सही, त असां इहो फंड असां वटि एतिरो आहे त ॾहूण घणो आहे। पूरी सिंध डेवलप थी वेंदी नए तरीक़े सां उन्हनि खे कुझु बि न दवाऊं आहिनि अस्पतालनि जे अंदरि, न डॉक्टर अवेलेबल आहिनि, कुझु बि न आहे। उहो फंड काॾे विया वो तव्हां असां बहितर ॼाणूं था पिया। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त सिर्फ़ु 23 अरब रुपयनि जो रुॻो चवनि था त खाद खुराक कंहिंखे खाद खुराक त असां असबियत फैलाइणु तमामु बुरी शइ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, मन दआ इलल असबी फलैस मिन्ना। जेको माण्हू असबियत जी दावत ॾिए थो उहो असां मां न आहे। असां सिंधी मुहाजिर उर्दू पठान खे विढ़ाइण जे चकरनि में हिन वक़्तु सिंध जी इन सूरत हाल में सिंधियुनि माण्हुनि जी केरु मदद कई आहे? कराची। ठीकु आहे। उतां जा इलाइक़नि जा MNA MPAs उन्हनि हिकिड़ी देग बि पचाए खाराई उन्हनि खे? हिकु बि न। उहे जेकॾहिं चाहिनि अंदरूनी सिंध जा जेके बि MNA MPAs वॾेरा चाहिनि ज़कात अदा कनि, पंहिंजे इलाइक़नि मां गुरबत ख़तमु करे सघनि था। ग़रीब को बि न रही सघे थो। ठीकु आहे। कराची वॾी मदद कई आहे। असांजा माण्हू, असांजा दोस्त अहबाब बसि पाण में मुस्लमाननि खे विढ़ाइण चकर में हाणे कंहिं MNA MPA के दुरानी के शाह कंहिं फिलाणे कंहिं सिंध जी पंहिंजे
इलाइक़नि खे कुझु ॾिनो आहे? साईं बाक़ाइदा 50-50 रुपए ॾिनो हुई। 50-50 रुपए उन्हनि माण्हू उन शख़्स जेको आहे मुनवर टालपुर ग़ालिबन उनजो नालो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। उन हातिम ताईअ जी क़बर खे लत हईं त तुंहिंजी सखा काॾे, मुंहिंजी सखा काॾे। त असां जेको माण्हुनि जो साइको जो भारत में चर्चा थी आहे, भारतीय मुल्क में ॿुधायो आहे। उन सां गॾो गॾु ॿियो वरी असां, मां हिते हिकिड़ो नंढो अल्फाज़ लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि, असां सिंधी ख़ासि करे शॉर्ट मेमोरी आहियूं। ठीकु आहे, असां वेसर जी बीमारी आहे, महीनो गुज़री वेंदो, इहे ई माण्हू ईंदा, इन्हनि खे असां भोतार चई करे महीनो जा हाणे बि हिन वक़्त बि प्रोटोकॉल मिला अचनि, करप्शन इन्हनि ग़रीबनि न कई। ॿियो त चयो हिकिड़ी सेल्फी अची वई, उन्हनि सां वॾो सम्झंदा आहिनि सेल्फी। उनजे करे त असां सिंधी क़ौम माज़रत सां असां सुधरण वारा न आहियूं। असां इन में 2010 में जिन ॿोड़ियो, 2022 में उन्हनि ई असांखे ॿोड़ियो। हुननि चयो त जीअं बादशाह हुयो, बादशाह चयो त हिननि माण्हुनि ते टैक्स लॻायो, टैक्स लॻाइण खां पोइ माण्हुनि चयो त भई हुकूमत चयो एहतिजाज ई नथा कनि। हुननि चयो बाबा टैक्स सां गॾो गॾु जूतो बि हणंदा वञनि। असांजी इहा हालत थी वई आहे, ख़ासि करे सिंधी अवाम जी, शऊर जी, जिन खे असां पढ़ाई करे कमिश्नर बणायोसीं, मुख़्तियार बणायोसीं, इन्हनि ई करप्शन कयूं। पंहिंजी जॻह ते बचण जे लाइ हिकिड़ो ई तरीक़ो आहे क़ुरान हदीस जी तरफ़ अमल कयूं, नात ॿुधी दिलि ठारियूं। जी अता में नहीं हमता तेरा जो हातिम को मुयस्सर नज़ारा तेरा, और कह उठे बख्शिश में रुतबा तेरा, वहाँ क्या जो दो करम है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। और कई पुश्तों से गुलामी का ये रिश्ता है बहाल, और यूं ही तिफली और जवानी के बिताए महुसाल के अब बुढ़ापे में खुदारा हमें यूं दर्द से न टाल, तेरे टुकड़ों पे पले गैर की ठोकर पे न डाल, तेरे टुकड़ों पे पले गैर की ठोकर पे न डाल, झिड़कियाँ खाए कहाँ छोड़ के सदका तेरा, झिड़कियाँ खाए कहाँ छोड़ के सदका तेरा, और मुझसे ना चीज़ पे है तेरी इनायत कितनी, तूने हर काम पे की मेरी हिमायत कितनी, और क्या बताऊं
में है वुसअत कितनी मेरे आका एक मैं क्या मेरे एसियां की हकीकत कितनी मुझसे 100 लाख को काफी है इशारा तेरा मुझसे 100 लाख को काफी है इशारा तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। ॾाढो सुहिणो कलाम ॿुधोसीं। हिते शॉर्ट कमर्शियल को ब्रेक वठूं था नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सिंध पई थी सघे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चवंदा, सिंध पई थी सॾे। आख़िरी लम्हा आहिनि, प्रोग्राम जा आख़िरी ब्रेक आहे। ॾाढी कम जी कचहरी हले पई, हर मौज़ू ॾाढो दिलचस्प बि आहे ऐं सिखण जो बि आहे, सम्झण जो बि आहे, वरी उन खां पोइ अमल करण जो बि आहे। बिल्कुलु बेशक। सो हाणे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हूअं बि कयूं था, त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कयूं जंहिंसां हाउ बि ठरे ऐं जंहिंसां वरी अॻिते असांखे वरी का सिख्या बि मिले, जेका असल ॻाल्हि हुजे। अच्छा अलामा साहब, असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां चयो त हिन सिचुएशन में सब्र करणु खपे, पर असांखे इहो ॿुधायो त अव्हां बि सभु ॼाणो था, ॾिसण वारा बि सभु ॼाणनि था, जंहिंजी औलाद मरी वई, जंहिंजो घर तबाह थी वियो, जंहिंजी माना पूरी जमा पूंजी जेका पूरी ज़िंदगी जी ख़तम थी वई, उहो माण्हू सब्र कीअं करे? जेकॾहिं असां हुन सां ॻाल्हायूं बि था न, उहो असांखे माना छॾींदो कोन, असांखे चंबो नहीं कढंदो, त सब्र असां कीअं करियूं? हिन सिचुएशन जे अंदरि ॿ शयूं असांखे ज़हन में रखणु घुरिजनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस बि आहे त कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलन अन रइयतिही। तव्हां मां हर शख़्स जेको आहे उहो निगरान आहे पंहिंजे मातहत माण्हुनि जो। इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे। अवाम जे लाइ जेके इन्हनि मुश्किलातुनि मां गुज़रनि था पिया, सब्र कनि। मिसाल तौर ते पंहिंजे घरनि जे अंदरि निंड कंदा पूरी, पंहिंजे घर जे अंदरि कंप्लीट खाधो खाईंदा हुआ, पंहिंजे घर जे अंदरि हर सहूलियत हूंदी हुई। जेकॾहिं के माण्हू कैंपिन में आहिनि या के पंहिंजनि इलाइक़नि में ॿाहिरि खेमनि में ज़िंदगी गुज़ारनि था, त उन दौरान उन सिचुएशन में सब्र इहो कनि था हुआ। जेकॾहिं 3 वक़्त जो खाधो खाईंदा हुआ त ॿिनि ते इक्तिफ़ा कनि, ठीकु आहे। जेकॾहिं निंड घर जे अंदरि इत्मिनान सां ईंदी हुई, हाणे नथी अचे, त उन सूरत में इहो त उन्हनि जे मथां आइद थिए थी ज़िम्मेदारी। ऐं जेके हाकिम आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे पैगम्बर छा फरमायो, कुल्लुकुम राइन, तव्हां मां हर शख़्स जेको आहे उहो निगरान आहे। ऐं हुक्मराननि जे मथां इहा ज़िम्मेदारी आइद थिए थी पई त इहे पंहिंजूं ज़िम्मेदारियूं पूरियूं कनि। जेकॾहिं इहे ज़िम्मेदारियूं पूरियूं न कंदा त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खां पुछा कंदो। ऐं क़यामत वारे ॾींहुं पुछा त कंदो ई कंदो, पर हाणे बि पुछा शुरू थी वई आहे, आवाम उन्हनि खां पुछा थो करे, ठीकु आहे। त असल ज़िम्मेदारी ॿिन्ही उन्हनि जो बि भलो थिए थो, उन्हनि जी धुलाई त स्टार्ट थी चुकी आहे। न इहा धुलाई कंहिं हिसे ते बि न आहे, इहा धुलाई स्टार्ट थी चुकी आहे। न इहे चाहींदा हूंदा त अहिड़ी हिकु अधु धुलाई थिए त फेमस थियूं, फेमस थियूं इहा धुलाई। त अॻिले भेरे असां चवंदासीं त असां तव्हांजे करे पादा रखंदासीं, हाणे डबल वोट ॾियो। ठीकु आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त माना उहा उन्हनि जे हुकुमराननि जे मथां इहा ज़िम्मेदारी आइद थिए थी पई त पंहिंजूं ज़िम्मेदारियूं बजा आणनि, पूरियूं कनि, त इन्हनि माण्हुनि खे मसाइल ऐं मुश्किलातुनि मां ॿाहिरि कढी सघे। जेकॾहिं सिर्फ़ु ॻाल्हियूं करे हर माण्हू जेका फोटो सेशन करे हलिया वेंदा त इहे माण्हू हिते ई वेठा हूंदा। ग़रीब ग़रीब थो थींदो वञे, अमीर अमीर थो थींदो वञे। सैलाब खां पोइ तव्हां ॾिसंदो हिन जा बंगला चेंज हूंदा, गाॾियूं चेंज हूंदियूं, लाइफ स्टाइल हिन जो चेंज थी वेंदो। उहे इन जे करे चेंज थी वेंदो जो फंड जो ॿाहिरां आयो आहे इन्हनि मिसकिननि जे लाइ जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि ग़रीब मिसकिन, ऐं जेके जो आहे मुंहिंजो आहे। हिकिड़ी नंढी ॻाल्हि तव्हांजे आॾो मां कंदो आहियां। शिकारपुर में पाणी सैलाब त उते न आयो, बारिश जो पाणी जमा थियो, उन बारिश जे पाणी कढण लाइ
टेटीह करोड़ रुपया ख़र्च कया विया, बिल बणायो वियो, 33 करोड़, उहो पाणी केतिरो निकितो, कुझु बि न निकितो, माना सिर्फ़ु बिल ठहनि था पिया। त ज़िमेदारी जेका कागज़ी कार्रवाई मतां बिल ते एॾो ख़र्चो कयो हुजनि, बिल एॾो महांगो हुजे, जेको पनो आहे पेन लिखण वारो में बि महांगी हुजे, उन जे करे त मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां ज़िमेदारी पंहिंजी अदा न कंदासीं त इहे सैलाब ईंदा रहंदा, इहे मुश्किलातूं ईंदियूं रहंदियूं। ऐं अलाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो आहे इन्न अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता मा युग़य्यिरु बिअनफुसिहिम। अलाह ताला उन क़ौम जी हालत हथ खां पकिड़े करे न मटाईंदो आहे, एसी ताईं जो हू पंहिंजी हालत पाण न बदिलाइनि, पंहिंजो पाण खे चेंज न कनि, तब्दील न कनि, त हाणे माण्हुनि खे सुधरण घुरिजे। डॉक्टर साहब आप फिर एक बड़ी अच्छी बात आपने की कि आप सोशल नेटवर्किंग पे पूरा एतमाद नहीं करते 100% की, ये क्या चक्कर है, वजह क्या है इसकी? उसकी वजह ये है कि मतलब मैं जैसे अभी सूरत हाल है, एक आदमी सारों के प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकता। अच्छा, नियत कर सकता है, ऐलान कर सकता है, तवज्जो दिला सकता है, तरबियत कर सकता है। मेरा ओपिनियन ये है कि जो बेनिफिशियरी है, जिसने फ़ायदा उठाना है किसी भी निज़ाम का, उसका भी कोई कंट्रीब्यूशन होना चाहिए। आप अगर सबको मुंह में रोटी डाल दें, सिस्टम नहीं चलेगा। ठीक है, उस सिस्टम को चलाने के लिए ये तमाम औजार जो अफराद हैं, ये वो सिस्टम का हिस्सा है, टुकड़े हैं, एक इंजन के टुकड़े हैं। जब इंजन उसी वक्त चलेगा जब हर उसका टुकड़ा जो है, हर पुर्जा जो है, वो अपनी जगह काम करे। ठीक है, ये मेरा बिलीफ है। सही। मिसाल के तौर पे बहुत सारे यहाँ पर NGOs हैं, सिस्टम्स हैं, मैं किसी का नाम नहीं लूँगा। वो हमारे एक दोस्त हैं, वो कहने लगे, मैंने उनसे मशवरा लेने आया कि जी मैं क्या करूं, कैसे करूं। मैंने कहा यार बेनिफिशियरी से कुछ ना कुछ लेना, मैं मशवरा देता हूं उतना ज़रूर लेना जितना तुम्हारा खर्च होता है। सही। कहले नहीं, मेरा ख्याल है कि गुर्बत बहुत ज़्यादा है। अच्छा, मैंने कहा अल्लाह तुम्हारी मदद करे। सही, तुम्हारी नीयत बहुत अच्छी है, तुम्हारा जज्बा बहुत अच्छा है, तुम्हारा वलवला बहुत अच्छा है, अल्लाह तुम्हारा मददगार हो। अब मैं देखता हूँ कि वो सारी दुनिया, प्रैक्टिकली सारी दुनिया में फिरते हैं और सारी दुनिया से डोनेशन कलेक्ट करते हैं अपना सिस्टम चलाने के लिए। अपना सिस्टम चलाने के लिए मतलब अपना सिस्टम से मतलब वो जो वेलफेयर का सिस्टम वो चला रहे हैं, मैं नाम नहीं ले रहा हूँ, बहुत मशहूर है और बड़ी कामयाबी से चला रहे हैं। अच्छा, लेकिन उन्होंने अपनी ज़िंदगी वक्फ कर दी। मिसाल एक और बड़ी हमारे सामने मरहूम अब्दुल सत्तार रेदी साहब हैं, तो उन्होंने अपनी ज़िंदगी वक्फ कर दी। ये एक तरीका है काम करने का। मैं कहता हूँ कि जी मैं आपको रास्ता दिखाता हूँ, आपके लिए रास्ता खोल देता हूँ, रास्ता दिखा दिया, रास्ता कुशादा कर दिया, आप अपना नफ़ा मतलब अपनी ज़रूरत आप कुछ खर्च करके हासिल कर लें, बजाय इसके कि मैं पूरे शहर में, पूरी दुनिया में आपकी मदद के लिए फिरूं। थोड़ी सी आप इसमें इनपुट डाल दें, हम आपका ख़र्चा कम कर देते हैं। सही। मिसाल के तौर पे मेरा एक सिस्टम है जो मैंने शुरू किया है, 5 साल हो गए हैं, तकरीबन 5वां साल है, कि जी जो लाख रुपए का ऑपरेशन है वो हम आपको 20,000 में कर देते हैं। अच्छा, आसानी होगी, जो कर सकते हैं, अपने बस की बात है। सही। नहीं, मैं गवर्नमेंट सर्विस में भी रहा हूँ, तो हमारे पास जो बेचारे हैं इनका आना जाना इस वक्त भी गवर्नमेंट, हालांकि गवर्नमेंट बहुत कर रही है हेल्थ केयर के हवाले से, मेरा ताल्लुक़ है, मेरा प्रोफेशन है, बहुत काम कर रही है, लेकिन हर चीज़ की लिमिट है। आबादी जो इस तरफ आ रही है, आबादी को आप रोक तो नहीं सकते हैं कि भाई हमारे अस्पताल में नहीं है, सिर्फ सिंध वाले आए, पंजाब के जुनूबी हिस्से वाले ना आए, या बलूचिस्तान के मशरक़ी हिस्से वाले ना, मरीज तो आएगा, जहाँ उसको आसानी और अच्छा इलाज मिलेगा वो वहाँ जाएगा। अब आप अपना इनपुट डालते चले जाएं, उधर से मरीज, तो सिस्टम तो मतलब काफ़ी पूरा होता नहीं है। अब वहाँ पर फिर डेट्स का सिस्टम चलता है जी, वेटिंग है, इंग्लैंड में भी है, अमेरिका में भी है, सारी दुनिया में यही सिस्टम है, वेटिंग है। लेकिन हमारा वेटिंग का सिस्टम शायद थोड़ा सा डिसऑर्गेनाइज है कि जी फलां तारीख आपको बुलाया है तो आपको बेड मिलेगा तो ही आपको फ़ायदा होगा, आपकी खिदमत कर सकते हैं। बेड नहीं मिला, अब आप तो आए तकरीबन इंटीरियर सिंध से आप ट्रैवल करके आए, 5,000 रुपये, 2 आदमी आपके साथ है, 5,000 रुपये खर्च करके आप आए और 5,000 रुपये आपका काम नहीं बना, आप वापस चले गए। या आप यहाँ सड़क पर रह रहे हैं, जैसे सिविल हॉस्पिटल के बाहर हाल है, जिन्ना हॉस्पिटल के बाहर हाल है, सड़क पे फैमिलीज बैठी हैं। क्यों जी, क्यों बैठे हुए? इंतज़ार कर रहे हैं हमारा दाखिला होना।
तो यहाँ जाहिर है कि रोटी मुफ्त तो नहीं मिलती, खर्चा बढ़ गया, खर्चा तो है। आप घर चले जाते तो शायद आपके आधे पैसों में, लेकिन जाने का खर्चा तो है। सही बात वही है। सही। तो आपने 5 दिए आने के, 5 दिए जाने के, दोबारा 5 दिए आए, 20,000 रुपये खर्च हो गए। मैं 20,000 रुपये में आपको आज के आज ऑपरेशन करके फारिग कर देता हूँ, घर चले जाए। सही। मेरा ये कॉन्सेप्ट है सही कि जो आप सहूलत गैर महसूस तरीके से आपका खर्च हो रहा है उससे बचें, अपनी ज़रूरतें पूरे। हमारे एक प्रोफेसर साहब हैं, उन्होंने कहा यार ये क्या किया आपने, क्यों किया, क्या आपका काम नहीं चल रहा? मैंने कहा ये भी एक सोच है कि शायद मेरा काम नहीं चल रहा है, इसलिए मैंने सब सस्ता कर दिया, इतना पैकेज अच्छा दे दिया। सही। तो मैंने कहा आपके हॉस्पिटल के बाहर जो वहाँ पे मरीज सड़क पे हैं वो क्यों हैं? क्या हर आदमी बहुत बड़ी सर्जरी कराने के लिए बैठा हुआ है? कहने लगे नहीं। तो मैंने कहा छोटे मोटे केस भी हैं? कहने लगे हाँ। तो मैंने कहा मुझे छोटे मोटे करने दो ना, आप तो इतना बड़ा, आप प्रोफेसर साहब हैं, इतने बड़े हॉस्पिटल के बाहर अंदर बैठे हुए हैं, तो आप बड़े बड़े काम करें। ये छोटे वाले जो बेचारे वहाँ पर घर बना लिया जिन्होंने, जो अब सड़क पर पड़े हुए हैं, उनको आप मेरे पास भेज दें। सही। तो मैं मददगार हो जाता, आपके सिस्टम को ऑफलोड कर देता हूँ तो आप बड़े काम कर सकते हैं। आप छोटे कामों में उलझे रहेंगे तो बड़े काम कौन करेगा? सही बात। तो एक मुख्तलिफ, हम एक सोसाइटी की तरह सोचें, हर किसी का अपना जाविया है, हर किसी का अपना जाविया, तो वो वाला उनकी समझ में आया। लेकिन प्रैक्टिकल आप उसमें इस समझ में आने के बाद वो क्या कर सकते थे? वो मेरे मददगार बन जाते हैं, लेकिन नहीं बने। ठीक है ना, वो मेरे मतलब हम आवाज बन जाते हैं। वो कहते हैं हाँ यार बात तो सही कर रहा है, बात तो सही कर रहा है, ठीक है, काम सही ना करे शायद, लेकिन हमारा दावा ये है कि मेरे पास जो टीम है 7 स्पेशलिटीज़ में, हम इजी हेल्थ केयर के नाम से एक प्लेटफॉर्म हमने बनाया है, जो कि हम मार्केटिंग भी कर रहे हैं उसकी। तो इजी मतलब ये कि हमारे पास राब्ता करना भी बहुत आसान है, वेबसाइट है और हर चीज़ है जो आजकल के दौर की ज़रूरत है। 7 स्पेशलिटीज़ हैं मेरे पास। जो सर्विस प्रोवाइडर्स, जो डॉक्टर्स मेरे साथ हैं, वो मेरी उम्र 65, ठीक है, 5 साल मुझसे छोटे होंगे और 10 साल बड़े होंगे। ये हमारा एज रेंज है सर्विस प्रोवाइडर्स का, सर्जन्स का। सही सही, बहुत ही अच्छा। तो मतलब 70 साल के, 75 साल के भी डॉक्टर्स मेरी टीम में हैं। सही सही, मतलब तो तजर्बेकार लोग हैं। सही। अगर कोई ये फिर भी समझता है कि जी हम मतलब कारामद लोग नहीं हैं, तो वो उसका अपना टाइम असल में बहुत कम है। आप वेबसाइट बता देता कि कोई अगर आपसे राब्ता करना चाहे तो वो कर सकता है। आप ईजी मतलब ये सारा जो http www.ezhealthcare.com.pk। चलिए, जबरदस्त। तो बहुत शुक्रिया साहब, प्रोग्राम में आया आप, बड़ी मेहरबानी से तव्हांजी बि लख थोरा तव्हांजा बि। ऐं आख़िर में वेंदे वेंदे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी सआदत माणींदासीं। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे, खुशबाश रखे, ख़ैरियत सां रखे। दुआ करे ऐं पोइ वञूं था, तव्हां बि दुआनि में यादि कजो। अल्लाह भाई अल्लाह निगहबान जी। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह। खुदारा जीते जी कर लो नजारा या रसूल अल्लाह। खुदारा जीते जी कर लो नजारा या
रसूल बरोज़े हशर मेरे इस कहे की लाज रख लेना बरोज़े हशर मेरे इस यकीन की लाज रख लेना तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।